अॼु असां जेका शख़्सियत महिमान शख़्सियत मौजूदु आहे, तव्हां सभिनी मूंखे तमामु घणा मैसेज कया त हिन शख़्सियत सां मिलण जी चाह ॾेखारी। संदसि शख़्सियत जा केतिरा ई रुख़ आहिनि। पाण उस्ताद आहे, राइटर आहे, नावल निगार आहे, ड्रामा राइटर आहे, रेडियो, स्टेज ऐं टेलीविज़न जा मक़बूल तरीन कंपेयर, दानिश्वर, मोटिवेशनल स्पीकर महमूद मुग़ल। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। ये एॾा सारा नाला जेके आहिनि ऐं मां इहो चवणु चाहियां थो त न्याणी आहे मुंहिंजे साम्हूं असांजी नंढड़ी ऐं सलमा। मां बेहद शुक्रगुज़ार त हुन मूंखे लाइक़ सम्झो आहे त मां अव्हां जे हुज़ूर में हाज़िर थी सघां ऐं अव्हां सां मुलाक़ात जो शरफ़ मूंखे मिले। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। न्याणी तव्हां ख़ुशि हुजो, तव्हांजो वर ख़ुशि हुजे, तव्हांजी फैमिली सभु ठीकु हुजनि। अल्लाह पाक तव्हांखे कंहिंजो मोहताज न करे। आमीन। आमीन। तव्हांजा लख कुर्ब अदा, तव्हांजी लख महिरबानियूं। तव्हांखे सभ खां पहिरीं भलीकार चऊं था हिन प्रोग्राम में। ऐं तव्हांजी पूरी ज़िंदगी जेका आहे सा तमामु घणा रुख़ आहिनि, घण रुखी शख़्सियत आहियो तव्हां। रेडियो हुजे, टीवी हुजे, राइटिंग हुजे, ड्रामा हुजनि, जीअं मां शुरू में ॿुधायो त पाण सभिनी ते कचहरी कंदासीं, ॻाल्हाईंदासीं ऐं सभिनी शयुनि खे हाईलाइट कंदासीं। पर मां चाहींदसि त बिल्कुलु मां चाहींदसि त सभ खां पहिरीं तव्हां असांखे पंहिंजी शुरूआती ज़िंदगी जे बारे में ॿुधायो त तव्हां असुल कहिड़े ॻोठ जा आहियो, तव्हांजी इब्तिदाई तालीम किथे थी ऐं जेको आहे सो तव्हां जी तालीमी सिलसिलो जेको शुरू थियो उहो किथां खां शुरू थियो? मुंहिंजे वालिद साहब जो नालो फ़कीर मियां नूर मोहम्मद मुग़ल सेवण शरीफ़ जा बाबा हुया ऐं मुंहिंजी वालदा जो नालो रशीदा बेगम ऐं उहा अम्मा ख़ैर सां तलटीअ जी हुई, ख़ासि कंदी हुई अम्मा। ऐं बाबा कोर्ट में सेवण में बैलफ हुया ऐं मतिलबु आहे त उहो ज़मानो हिकमत ॼाणंदा हुया ऐं अहल इल्म अहल दानिश हुया। माना ॿई मुंहिंजा वालदेन जेके हुआसीं उन तालुक़ इल्म अदब सां हुयो, वॾा आलिम शख़्सियतूं हुयूं। अम्मा मुंहिंजी जेका हुई सा शमसुल उलमा उमर मोहम्मद दाऊद पुठा जी शागिर्दाणी हुई। ऐं तलकीअ में जेको असांजो वेड़ो हुयो, जेको तव्हां हाणे इमारत ॾेखारी, या जीअं दाऊद पुठनि जी हवेली आहे या हवेली, हीअ असांजो वेड़ो आहे हुते। इहा साम्हूं घर आहे असांजा, मस्जिद शरीफ़ इहो वरियां, हाणे हिते कोन्हनि के। त अम्मा टलटीअ जी ख़ासि कली ऐं बाबा सेवण जो मुग़ल। ऐं अम्मा जंहिं महिल बाबा सां शादी कई हुई, बल्कि ॿिन्ही जॾहिं शादी थी हुई त अम्मा सन जे स्कूल में मास्तरियाणी हुई, उते पढ़ाईंदी हुई। ऐं मां पंहिंजो नसीबनामो ॾिसां थो त मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी थिए थी त मुंहिंजो हिकिड़ो मामो सरकारी ऑफिस में क्लर्क हुयो ऐं मोहम्मद सिद्दीक़ नालो हुनजो, ऐं हिकिड़ो अब्दुल वाहिद हुयो जेको वरी लोह जो कमु कंदो हो, चड़नि जो कमु कंदो हो, चड़ा ठाहींदो हुयो जेके जानवरनि लाइ तयारु थींदा आहिनि न। ऐं मुंहिंजो हिकिड़ो मामो जेको हुयो सो दारोगो हुयो। हा, हिकिड़ो जेको हुयो सो उन खां जॉब कोन कई, उहो शायदि हमाली कंदो हुयो, किथे मज़दूरी कंदो हुयो मामा उहो। ऐं अम्मा खे हिकिड़ी भेण हुई, असांखे हिकिड़ी मासी हुई। अम्मा साण मुंहिंजो जेको सॼो ख़ानदान आहे अल्हम्दुलिल्लाह, मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे, कैन बी प्राउड ऑन दैट मोमेंट, त उहे सभु पढ़ियल ॻढ़ियल माण्हू हुया। ऐं सेवण शरीफ़ में वरी मखदूम बसरुद्दीन सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे, बाबा साईं हुननि जा ख़लीफ़ा हुया, वॾा आलिम हुया। मूं जीअं अर्ज़ु कयो न त बसि हिकिड़ो वॾो जहान हुयो हुनजी हिकमत जो, वॾो दौरु हुयो हुनजे इल्म जो दौरु हुयो। ऐं पोइ 65-66 में असां जामशोरो आयासीं ऐं 69 में बाबा जी डेथ थी वई। मां हुउसि 6.5 सालनि जो। ऐं शुरूआती मुंहिंजी तालीम जेका आहे सा ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में थी ऐं उते मां 5 दर्जा पढ़ियुसि। ऐं उन खां पोइ 6 खां वठी मां इंटर ताईं मॉडल स्कूल हैदराबाद में पढ़ियुसि, नवोविद्यालय में। ऐं इन खां पोइ मुंहिंजी एडमिशन थी, अजी मुंहिंजो क्लासरूम आहे साम्हूं साम्हूं 7th A, हिते मां पढ़ंदो हुउसि, मूं ज़िंदगी हिते गुज़ारी। ऐं इन खां पोइ तव्हांजी तयारी ॾाढी सुठी आहे सलमा। ऐं पोइ उन खां पोइ छा थियो त मुंहिंजी एडमिशन थी चांडका मेडिकल कॉलेज में, उते 1981 में मां एडमिट थियुसि मेडिकल स्टूडेंट। पर पोइ उन ज़माने में असांजी आख़िरी बैच हुई जंहिंमें इहो नोटिफिकेशन निकितो हुयो त जेके थाणे बुला खान सां तालुक़ु रखनि था से LMC में ईंदा। सो 6.5 महीना खनि उते गुज़ारे ऐं पोइ LMC में आयासीं। 88 में मूं LMC मां ग्रेजुएट कयो। उन खां पोइ मूं मुख़्तलिफ़ जायुनि ते नौकरियूं कयूं, मेडिकल ऑफिसर LMC में मां डेमोस्ट्रेटर हुयुसि ऐं नॉट मी जो तक़रीबन पोणा 2 साल। ऐं पोइ मटियारीअ मां मूं उते मटियारी में मुंहिंजी पोस्टिंग हुई त मूं रिज़ाइन कयो हुतां। मां आयो हुउसि सिंध यूनिवर्सिटी में 1992 में ऐं उते मूंखे थ्रू पंहिंजे कमीशन जे जेको जॉब मिलियो त 2014 ताईं मां हुउसि फार्मेसी में। उते मूं पढ़ायो। उन खां पोइ मां सेंटर फॉर फिज़िकल एजुकेशन में
उते मुंहिंजी नौकरी थी वई ऐं मां उते आहियां हाणे इन साल बशर्त हयात मां रिटायर थींदुसि जीअर और रिटायर थींदुसि इंशाल्लाह। सही सही। महमूद मुग़ल कहिड़े क़िस्म जा ॿार हुआ नंढे हूंदे? शरारती हुआ, ख़ामोश तबियत हुआ, कीअं हुआ? मां असां हिते जामशेर में आयासीं न मां हाणे मिसाल त तव्हां बि हम्म, बाबा साईं क़िबला मोहम्मद इब्राहिम जा मूं पहिरियों ते हथ रखिया आहिनि अमा साईं जे क़दम बसी कंदो आहियां मां त सम्झो था त पंहिंजी फैमिली आहे तव्हां मूंखे हम्म, सुञाणो था त मां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहियां पर हम्म, ॻाल्हि इहा आहे त मां 5.5 ॿुधायो न 6.5 सालनि ताईं हुयुसि त बाबा वफ़ात करे वियो हम्म, त मूंखे शुरू खां वठी न इन ॻाल्हि जो अहसासु हुयो त मां यतीम आहियां हम्म, ऐं मूंखे बाबा कोन्हे त छा हूंदो त पोइ ईअं थींदो त जेके मुंहिंजा टे वॾा भाउर हुया साईं अब्दुरहमान मुग़ल साईं खलील रहमान मुग़ल साईं गुल मोहम्मद मुग़ल उन्हनि मूंखे ऐं मुंहिंजी ॿ वॾियूं भेणूं उन्हनि हम्म, मूंखे बिल्कुलु पंहिंजे नंढनि औलाद वांगुरु भायो ॿारनि वांगुरु भायो पर मूं ज़िंदगी में इहो ई सम्झो त मां मतिलबु यतीम आहियां ऐं मूंखे पंहिंजी ज़िंदगी पाण हम्म, ठाहिणु घुरिजे अच्छा ॿी ॻाल्हि इहा ई त इल्मी अदबी घराणो न त असां वटि घर में किताब ॾाढा हूंदा हुया माना बाबा वारा हम्म, जेके ॻोठ मां सामान खणी आया हुआ न सेवण में लॾे आयासीं त पेतियूं पेतियूं लोई भरियूं पयूं हूंदियूं किताबनि सां सो मूंखे नंढे हूंदे खां पढ़ण जो जुनून थी वियो माना जुनून ईअं त मतिलबु तव्हां मूंखे इवन हाणे को किताबु ॾियो 200-300 पेजनि जो ऐं तव्हां मूंखां 2.5-3 कलाकनि में किताबु वठो सही मतिलबु इहो हिकिड़ो जुनून हुयो पढ़ण जो सो मां जो सही पढ़ा त उहो सॼो सिलसिलो ईअं हूंदो पोइ यतीम ई मुंहिंजे मथां न मूंखे लॻो त मां मूंखे पंहिंजी ज़िंदगी पाण गुज़ारणु घुरिजे ॿियो बाबा सां बेनता घणी मां ॿुधी त पोइ मां रोइणो हुउसि ॾाढो ऐं पोइ स्कूल में मां रहंदो हुउसि ॾाढो ऐं पोइ इन करे हुननि चयो त बाबा हाणे हिन खे त सॼे स्कूल जो माहौल थो ख़राबु करे पोइ पहिरियां जेके 4 दर्जा हुया से मां पंहिंजे घर में पढ़िया उहे अच्छा मूं पंहिंजे घर में पढ़िया ऐं एग्ज़ाम ॾियणु वेंदो हुउसि मां पोइ 5 दर्जे में हम्म, मूंखे उस्ताद मोहतरम साईं ग़ुलाम रसूल टालपुर साहब मिलिया ऐं हम्म, उन्हनि मूंखे मुंहिंजी ज़िंदगी बदिलाई ऐं उन्हनि मूंखे कॉन्फिडेंस ॾिनो ज़िंदगी में मोटण जो त पोइ 5 हम्म, दर्जा मां उते पढ़ियुसि उन खां पोइ मां पर नंढे हूंदे खां वठी अञा ताईं बि मां रोइणो आहियां जदीद रोइणो आहियां ॻाल्हि ॻाल्हि ते रोई पवंदो आहियां छुलकी पवंदो आहियां ऐं मूंखे हम्म, पंहिंजो रोअणु पसंदि आहे छाकाणि त मूंखे पंहिंजी दिलि जी नरमी पसंदि आहे सही सरकार फरमायो आहे त तव्हांजे जेकॾहिं अखि में पाणी आहे ऐं दिलि जी नरमी आहे त मौला तव्हांखे नवाज़े थो त मूंखे सख़्तु दिलि थियणु पसंदि न आहे सही बाक़ी ईअं आहे त मां हालांकि ज़िंदगी मूंखे बेइंतिहा नवाज़ियो आहे पर शायदि मां हम्म, ख़ामोश माण्हू आहियां मां आम ज़िंदगीअ में एतिरो कोन ॻाल्हाईंदो आहियां जेतिरो मूंखे मां सम्झां थो त हाणे शायदि मां पढ़ो थियां पियो फातिमा चए थी त मां इलाही ॻाल्हाईंदो आहियां पर मूंखे लॻे थो त मां ख़ामोश रहणु पसंदि कंदो आहियां सही सही। ऐं अदब जी दुनिया में तव्हां कॾहिं खां आया हो? पहिरीं छा लिखियो ऐं कहिड़ो माहौल मिलियो तव्हांखे लिखण जे लाइ? न अदब जो सिलसिलो इहो त मूंखे न नंढे हूंदे खां वठी मशहूरु थियण जो इलाही शौक़ु हूंदो आहे मूंखे हम्म, राइटर सुठा लॻंदा त भई राइटर जी वॾी इज़त आहे माण्हू अदीब आहिनि हालांकि माण्हू चवंदा त वार खेलियल आहिनि परेशान आहिनि ऐं दरबदर आहिनि ऐं कंहिंजो को ख़्यालु कोन था कनि पर मूंखे वणंदा हुआ राइटर्स त हम्म, मूं छा कयो जो हिकिड़ी नंढड़ी कहाणी उहा मूं लिखी मोकिली गुलफुल में 1975 में ऐं शौकत शोरो साहब एडिटर हुया छाकाणि त अदबी माहौल आहे न मूं तोखे चयो त हम्म, हींअर बि तव्हां जेकॾहिं मतिलबु मुंहिंजी ह्यूज लाइब्रेरी अलहमदिल्ला असांजे घर में आहे हम्म, हम्म, ऐं असां उन में हूंदा आहियूं त भई मोस्टली असांखे इल्मी अदबी कम ई करणा आहिनि त पढ़ण जो माहौल जो हुयो त मूंखे लिखण जो शौक़ु थियो त भई मां थोरो लिखां पोइ लिखण जो शुरू थियो 75 में मूं ऐं शौकत शोरो साहब उन महिल एडिटर हुया गुलफुल जा उन्हनि उहा कहाणी मुंहिंजी महमूदुल हसन मुग़ल जे नाले सां छपी सो 75 में उहा छपी त उन खां पोइ वरी मूं ॿी लिखी हम्म, पहिरीं नालो सच जी सज़ा उन अच्छा खां पोइ ॿी हम्म, लिखी त ॿी छपिजी वई त उन ज़माने में असां त जीअं न्याज़ मतिलबु ज़ुल्फ़कार तव्हांजो भाउ अदा मुंहिंजो न्याज़ हम्म, पंवर मां इनाम अली मल्लाह अब्दुरहमान सियाल परवेज़ पठान असां 5 ॼणा हूंदा हुआसीं सभु दोस्त हूंदा हुआसीं हम्म, मतिलबु जिते किथे 5 ॼणा गॾु हूंदा हुआसीं असां चयो यार इहो अदबी बोर्ड ॾिसणु घुरिजे इहो कीअं माहौल आहे सो हम्म, तारिक आलम असांखां सीनियर हूंदो 2 साल असां बहरहाल न्याज़ हम्म, बि पंहिंजो वाक़ियो लिखियो आहे इहो पोइ असां हुते वियासीं ऐं पोइ न्याज़ बि उन महिल ज़ुल्फ़कार बि उन महिल न्याज़ पंवर थी वियो तमामु हसीन शाइर सही एजाज़ हा मल्लाह एजाज़ जेको हूंदो पंहिंजो इनाम अली मल्लाह उहो हथु कढी वियो उन हम्म, चयो बाबा हीउ ॾुखियो कमु आहे हिते कोन थींदो अब्दुरहमान सियाल सही कुझु अरसो हलियो पर पोइ हाणे वॾो हम्म, पीडियाट्रिशियन आहे असांजे मुल्क जो त उन बि काफ़ी लिखियो हम्म, परवेज़ पठान थोरो लिखियो पर मां ऐं न्याज़ लॻल रहियासीं त उते पोइ वरी सही मूंखे हलाई साहब नसीब थिया अनवर हलाई साहब मुंहिंजा फादर फिगर हुया अदबी बोर्ड में मूंखे उहे मिलिया ऐं उन्हनि में मूं खे पालियो बाक़ाइदगीअ सां जीअं पुटनि वांगुरु सही पालबो आहे न त मुंहिंजी एडिटिंग सही प्रूफिंग हाणे मां इहो जुमिलो ॾाढो ग़लति ॻाल्हायां थो पर मां वन हम्म, मैन आर्मी टाइप आहियां मां पंहिंजो किताब पाण कढी सघां थो मूंखे पेस्टिंग अचे थी लेआउट अचे थो मूंखे प्रिंटिंग अचे थी मूंखे कंपोज़िंग अचे थी उहो सॼो कमु हम्म, मां 7 साल हालाई साहब वटि कमु कयो ऐं उन्हनि इल्मी अदबी मूंखे असांखे माहौल ॾिनो अच्छा उन खां पोइ ॿी जेका सपोर्ट हुई न उहा असांखे वालदेन जी हुई
साईं मोहम्मद इब्राहिम साहब तव्हांजे वालिद साहब कॾहिं न्याज़ खे कोन रोकियो, कॾहिं कोन रोकियो, मुंहिंजे भाउरनि मूंखे कॾहिं कोन रोकियो। असां हिकिड़ी फैमिली हूंदा हुआसीं न। इवन मूंखे यादि आहे मूं चाचा खे अची 2 टे शयूं ॿुधायूं हुयूं तव्हां इलाही नंढा हूंदा हुयो, त चाचा ॿुधंदा हुआ, हैरान थींदा त यार तूं ज़बरदस्त लिखी थो, ऐं हमेशह एनकरेजिंग हूंदा हुया उहे माण्हू, त एनकरेज कंदा हुया। ख़ान मोहम्मद पंवर साहब हुया, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। सईद ज़फर हसन साहब हुया, उन्हनि असांखे बाक़ाइदे मथे खयो। अनवर हाली साहब मिसाल तौर जीअं मुंहिंजी पहिरियों कहाणी जो मजमू आहे कोयड़े में वॾे यादूं, त उन में जेको प्रीफेस आहे सो अब्दुल क़ादिर जुणे जो लिखे थो। हाणे मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे त मुंहिंजे लाइ लिखे, अनवर हाली साहब मुंहिंजे लाइ लिखे, त आपा नज़ीर नाज़ ब्रेक ॾिनो मूंखे नारी पब्लिकेशन जे पारां पब्लिकेशन में तोसन तो बिन ॾींहणा में। त इहो सॼो जेको हिकिड़ो माहौल ठहियो पुट, उन मां वियासीं अॻियां निकिरी। ऐं अदबी संगत हुई तंहिं ज़माने में, मूंखे चवणु घुरिजे अदबी संगत हूंदी, असां सभु उते उनजी पैदावार आहियूं। एॾो वॾो माहौल हूंदो हो। मूंखे यादि आहे हिकु दफ़े हिकिड़ी गॾिजाणी में 76 ॼणा हुया, जिन मां 28 खे पढ़णो हुयो। असां 3 बजे शुरू कई, राति जा 11:30 थिया, पूरी कोन थी गॾिजाणी। हाणे जॾहिं एॾो अदबी माहौल हुजे, जंहिंमें राही चन्ना हुजे, साईं सईद ज़फर हसन साहब मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि, उन्हनि असांखे ज़िंदगी सेखारी त भई नरेशन कीअं थींदी आहे, कहाणियूं कीअं थींदियूं आहिनि, पढ़िबो कीअं आहे, डिसिप्लिन छा हूंदो आहे। सो इहो सॼो ईअं ई हो बेटा। जी बिल्कुलु। सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में जामशुरू में असांजी टोटल अदीब हुआ, राइटर हुया, इमदाद हुसैनी हुयो, सहर इमदाद हुई, ॾिसो न, अब्दुल क़ादिर जुणी जो आबिद मज़हब हुयो, बुलबुल खोरवाई हुयो, माण्हू हुया मतिलबु जेन्युइन जेम हुया। साईंदार सांद हुया, जिन सभिनी बिल्कुलु जिन सभिनी जेके अॻियां हली ऐं तमामु बहितरीन जेको आहे लिखियो ऐं नाला आया उन्हनि जा। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। तव्हां जेको आहे सो शाइरी लिखण जी जेका शुरूआत कई कहाणियुनि खां, तव्हांजा 2 नावलेट बि आया, हथ रेखाउनि खां ख़ाली ऐं सर, ज़ेबुनिसा जी स्टोरी जेका तव्हांजी लॉन्ग स्टोरी, त हाणे तव्हां अॼुकल्ह लिखो पिया फिक्शन? बेटा मां इलाही लिखां पियो, मां इलाही इन करे लिखां पियो जो आदत आहे मुंहिंजो लिखणु पढ़णु। ऐं मां जॾहिं 75 करणु शुरू कई आहे त अलाह साईं कंदो तौफ़ीक़ हूंदी त जेसि ताईं अखियुनि में नूर आहे ऐं जिस्म में ताक़त आहे त माण्हू 2 कम कंदो। हिकिड़ो ब्रॉडकास्टिंग कंदो, जेको मूंखे ॾाढो शौक़ु आहे। रेडियो मूं 40 सालनि खां कोन छॾियो आहे, ऐं इंशाल्लाह छॾींदुसि बि कोन। टेलीविज़न बि छॾे ॾिनी एज़ अ कंपेयर। ऐं मां लाॻीतो लिखां पियो, कंटिन्यूअस लिखां पियो, त इंशाल्लाह अज़ीम। ऐं मूं टेलीविज़न, थिएटर, सिनेमा ऐं कंपाइलेशन, ऐं हाणे हिकिड़ो इदारो आहे अमरता, उन में असां हेड कयूं पिया था, उन पारां किताब अचण ऐं ॿिया कम करणु, इहो सभु हले पियो, लिखणु हले पियो अल्हम्दुलिल्लाह। उहो तव्हांजो लिखणु बिल्कुलु हले पियो। मां कहाणियुनि ऐं नावल जे हवाले सां नावल मां कोन पियो कयां, बाक़ी कहाणी मां कयां पियो। कहाणियूं हाणे बि रिसेंट मूं लिखियूं आहिनि। कहाणी बुनियादी तौर ते कहाणीकार आहियां मां। बिल्कुलु। ऐं छपजे पई, किथे छपजे पई या मजमूओ अचे कहाणी पियो? छपजनि पियूं, न कहाणियूं छपजनि पियूं। ऐं हाणे कोशिशि आहे त महिराण में ऐं इन्हनि सभिनी में इंशाल्लाह प्रिंट्स उन्हनि खे पुॼाईंदुसि मां हुते। महमूद मुग़ल खे पाण कहिड़नि लेखकनि जा लेख वणंदा आहिनि, या ईअं चऊं त तव्हां कंहिंखां मुतासिर थींदा आहियो लिखण जे हवाले सां? नंढे हूंदे जलील साहब खे त मूं इलाही पढ़ियो। जलील साहब थियो, कृष्ण चंद्र थिया। मतिलबु इहो मां नथो चवणु चाहियां त को मूंखे किताबु खणी ॾियो हिकिड़ो, मां इहो हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। मां ईअं नथो चाहियां त को मां ॿुधायां त भई हिकिड़ो सेकेंड तव्हां हुजो, पर मूं जेको त मां ईअं नथो चाहियां त भई मां चवां त मूं को ॾाढो पढ़ियो आहे, पर मूं अर्ज़ु कयो न तव्हांखे त मुंहिंजी आदत आहे तमामु घणो पढ़णु। ऐं मां चाहींदो आहियां त माण्हू पंहिंजे पॉकेट वञी किताबनि ते ख़र्चु करे, जेका बि उनखे आहे। ऐं जेका हीअ लाइब्रेरी आहे, हिन में रुॻो किताब ॾिसण लाइ न हुजनि। त मूं ज़िंदगी में जीअं मूं पढ़ियो त मतिलबु जीअं अच्छा, ख़ुदा जी हिकिड़ी अलाह जी महिरबानी आहे, मुंहिंजा उस्ताद ॾाढा कामिल आहिनि, त मुंहिंजी अंग्रेज़ी उन्हनि जे करे बहितरु आहे। माण्हू चवंदा आहिनि त मां ॾाढी सुठी ड्राफ्टिंग कंदो आहियां, मां सुठी अंग्रेज़ी ॼाणा थो। मां न ॼाणा थो, मुंहिंजा उस्तादनि मां उन जुती जी ख़ाक आहियां, पेरनि जी मिटी आहियां मां उन्हनि जी। बसि आहियां महमूद मुग़ल, बिल्कुलु आहियां, पर अहिड़ा हज़ारे महमूद उन्हनि जे पेरनि जे हेठां आहिनि। त पोइ ईअं थियो त जेको लिखण पढ़ण वारो माहौल आहे, जेको कहाणियुनि वारो माहौल आहे, जेको किताबनि वारो माहौल आहे, उन सां लाॻीती निस्बत जे करे इहो सभु सिलसिलो हले पियो थो। ठीकु आहे न? ऐं इहो हलंदो पियो, इहो अल्हम्दुलिल्लाह कंटिन्यूअसली हलंदो पियो। तव्हां सवाल कहिड़ो कयो, शायदि मां तव्हां वटि इहो सवाल कहिड़ो हुयो त मूंखे कहिड़ा लेखक पसंदि आहिनि? मूंखे शइ पसंदि आहे। अच्छा, मूंखे शइ पसंदि आहे, लेखक पसंदि न आहे। माफ़ कजो, हथ वधां थो। ॾिसो न, ज़रूरी न आहे त महमूद जी हर शइ सुठी हुजे, जलील साहब जी हर शइ लाज़िम न आहे सुठी हुजे, इमदाद साईं जी हर शइ लाज़िम न आहे। शइ खे ॾिसजे,
ऐं लेखक मुंहिंजे लाइ माफ़ कजो मूंखे लेखक सेकेंडरी आहे हालांकि हिते चवंदा हूंदा माण्हू महमूद मुग़ल जूं शयूं पढ़णु चाहिनि था पोइ महमूद मुग़ल सेकेंडरी कीअं थी वियो त मां सम्झां थो शइ अहम आहे शइ प्राइमरी आहे सही सही बाक़ी पाण पढ़ंदो त हा मुंहिंजी आदत आहे सही कहाणी जे हवाले सां ॻाल्हायूं पिया त अॼुकल्ह जेका कहाणी लिखिजे पई या जेको चऊं त अदब लिखिजे पियो नसर लिखिजे पियो तव्हांखे कीअं लॻे थो तव्हां मुतमिन आहियो हुन मां तव्हां नसर था पुछो या नज़म था शाइरी था पुछो पहिरीं कहिड़ी ॻाल्हि मां मां कयां नसर जे हवाले सां पुछां पई तव्हां खां नसर कहाणियूं ओके नॉवेल कहाणी जेका आहे न हा कहाणी जेका आहे न उन मां मां इलाही मुतमइन आहियां मां ज़ाती तौर जी ॻाल्हि थो कयां छाकाणि त मां मूं हिकिड़ी वॾी अख़बार में एडिट कयो आहे 2.5 साल उते मां रहियो आहियां ऐं मां किताबी सिलसिलनि सां लाॻापियल आहियां ऐं ॿियो मूं अर्ज़ु कयो त जजमेंट्स हूंदियूं आहिनि मूंखे अला इनायत कई आहे त इदारा मूंखे मोकिलींदा आहिनि त हर साल जूं जेके ख़ासि तौर ते मां कहाणीअ में नॉवल में जजमेंट कंदो आहियां त उहो मां लाॻीतो पढ़ंदो आहियां ऐं लाॻीतो लेखकनि मां आई गो थ्रू देम न मां हिकु शइ खे बाक़ाइदगी सां ॾिसंदो आहियां हाणे ॾिसो न असां वटि आख़ूंद अब्बास जो नालो आहे शॉर्ट स्टोरी में नौजवान आहे हिकिड़ो हालनि जो अंदाज़ो लॻायो उहो नंढड़ो ॿारु आहे हुन नंढड़े ॿार कहिड़ो ज़बरदस्त कमु कयो आहे हिन एज में शॉर्ट स्टोरी जेका मुख़्तसिर तरीन कहाणी आहे उहा केॾी हसीन आई आहे उहा इन करे आई आहे जो तव्हां महसूसु कयो त ओवरऑल हुनजो कमु आहे ऐं हुन पंहिंजे कम खे बहितर खां बहितर नमूने सां परफॉर्म कयो आहे इहे मां मतिलबु नालनि जो क़ाइल न आहियां पर तव्हां गौर कंदो त माण्हू जेके आहिनि से मुस्तक़िल कमु कंदा रहनि था ऐं उहे जेका कहाणी असांजी आहे ज़राब हैदर ॾिसो तारिक कुरैशी ॾिसो ऐं तव्हां यू नेम द पीपल एंड दे आर देयर ऐं हिकिड़ी हसीन कहाणियूं लिखनि पिया था मां बिल्कुलु ॿधल आहियां इन ॻाल्हि सां सहमत आहियां मां ऐं मां इहो दावो नथो कयां त मां को ज़बरदस्त पढ़ण वारो आहियां पर मां पढ़ां थो ऐं मां दावा सां चवां थो त सिंधी कहाणी पंहिंजे क्लासिकल हिसाब सां हले पई थी ऐं ईअं आहे जनरेशन वेंदो न हिकिड़ो नओं जनरेशन अचे पियो हाणे इब्राहिम खरल खे हुननि पढ़ियोसीं वाइड़ा थी वियासीं अहिड़ो अजीब अजीब शयूं अचनि पियूं होॾां मतिलबु तव्हां ॾिसंदो गौर कंदो त यू हैव गॉट ह्यूज इम्पैक्ट ऑन शॉर्ट स्टोरीज़ इन सिंधी बाक़ी शाइरी इलाही आहे शाइरी ॾाढी आहे यार शाइरी ॾाढी आहे मतिलबु मां कुझु कोन थो चई सघां त शाइरी छो एतिरी आहे तव्हां शाइरी पढ़ंदा आहियो पाण ज़ाती मां तौर ते पढ़ंदो आहियां ॾाढो मां अर्ज़ु कयां मां ॾाढो पढ़ंदो आहियां मां वरी बार बार चवां पई ॻाल्हि मूंखे शर्मिंदगी थिए पई पंहिंजे लाइ विटामिन आहे इस्तेमालु कंदे पर मां पढ़ंदो ॾाढो आहियां छाकाणि त मूं वटि पब्लिकेशन्स आहिनि त ईंदी आहे कमु ईंदो आहे त असां मतिलबु ईअं आहे ईअं आहे शाइरी में छा आहे त उहो कोन थो रहे मतिलबु क्वालिटी तव्हांजो जेको तव्हांजो स्टैंडर्ड आहे न जेको तव्हांजो उहो इन करे नथो रहे जो मतिलबु तव्हां फील कयो था ऐं पोइ जॾहिं हुन सां तव्हां ॻाल्हायो था त पोइ नाराज़ थी वञो था असां में अच्छा माफ़ी सां हिकिड़ी ॻाल्हि असां में पढ़ण जो मादो कोन्हे मूंखे माफ़ु कजो इन ॻाल्हि ते असां में पढ़ण जो कतई मादो कोन्हे माफ़ु कजो भले राइटर्स ॿुधंदा हुजनि भले नाराज़ थी वञनि असांजा राइटर्स उन्हनि खे जेतिरो पढ़णु घुरिजे न ओतिरो कोन पढ़ंदा आहिनि मतिलबु किताब वठण त परे जी ॻाल्हि आहे जेको मुलाक़ाती किताब मिले थो न उहो बि शायदि असां पूरो कोन पढ़ंदा आहियूं भले इहा वॾी शिकायत थी वञे हिकिड़ी कोन पढ़ंदा आहियूं असां पूरो किताब असांजे राइटर खे पढ़णु खपे असांजे राइटर खे हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे ॿियो पढ़ण लाइ ॾिसो न मां तव्हांखे ज़िक्र कयां अब्दुल कादर जुणे जो वलीराम वल्लभ सईद ज़फर हसन हाणे इहे नाला मां खणां थो जैकेंटिक माण्हू आहिनि शेख साहब अयाल खे मूं ॾिठो जैकेंटिक कीअं थिया आहिनि उहो पढ़णु आहे हुननि जो मुशाहिदो पंहिंजी जॻह ते आहे पर पढ़णु तमामु वॾी ॻाल्हि आहे सही चवंदा आहिनि त लेखक हसास हूंदो आहे तव्हां ॻाल्हि बि कई त तव्हां बि हसास हूंदा आहियो त तव्हां जेके लिखणियूं लिखंदा आहियो या जंहिं उन किरदार जंहिं तकलीफ़ मां गुज़रनि थो तव्हां उनखे पंहिंजे कैफ़ियत खे पाण महसूसु कंदा आहियो ॾिसो मुंहिंजी तबियत थोरो ठीकु न आहे इन करे चांहि बि वठां पियो माफ़ु कजो तव्हांखे ऑफर बि न पियो कयां ऑस्ट्रेलिया पहुचाए बि कोन सघंदुसि सो ॻाल्हि इहा थी अमां त मूं ख्वाबनगर कयो न त मूं ख्वाबनगर जा तक़रीबन 400+ आर्टिकल्स कया आहिनि अख़बार में ठीकु आहे जंहिंमां इहे हाणे वॉल्यूम्स में अचनि पिया हा इहे वॉल्यूम्स में अचनि पिया हाणे आसे पासे मार्केट में अचनि पिया हाणे बिलीव कंदो त मुंहिंजी जेका वॾे वॾी क्रिटिक आहे उहा फातिमा आहे ऐं मां पहिरीं पढ़ी हुनखे ॿुधाईंदो आहियां त भई हीअ शइ हीअं आहे मूं हीअ आर्टिकल कयो आहे अच्छा मां आर्टिकल 1 गो में कंदो आहियां एडिट कोन कंदो आहियां मां 1 गो में कमु हूंदो आहे मुंहिंजो एडिटिंग मुंहिंजी कान हूंदी आहे त बिलीव कंदो त इहा शायदि ई तव्हांखे ख़ातून मोहतरम बि ॾेई सघे थी 90% आर्टिकल्स में अधु पढ़ण खां पोइ आई यूज़ टू ब्रेक उहा बि रोंदी वेठी ऐं मां टुटी पवंदो हुउसि
आई कुड नॉट कंप्लीट इट। उन खां पोइ आर्टिकल हुनखे हैंड ओवर कंदोसि त तूं पढ़ी बसि कर, तूं कंप्लीट कर। ऐं इन करे शायदि मतिलबु केतिरा ई माण्हू आहे जेके मूंखे टेक्स्ट कंदा हुया त हू एगनाइज़ थियनि था, रोअनि था, पैथेटिक उनखे फील थिए थो, हुनखे आर्टिकल अंदरि में लहंदे महसूसु थिए थो। इहो इन करे जो मां हुनखे पंहिंजे अंदरि में महसूसु कयां थो न, जॾहिं मां हुनखे पंहिंजे अंदरि में महसूसु कयां थो त इहा शइ ईअं ई थिए थी। सही सही। तव्हांजे अदब जे हवाले सां ॻाल्हायोसीं त ड्रामा बि तव्हां तमामु घणा लिखिया, PTV लाइ लिखिया ऐं उर्दू में बि लिखिया, सिंधी में बि लिखिया। त मां चाहियां त ड्रामो अमर जलील बि लिखियो, ड्रामो अली बाबा बि लिखियो ऐं ड्रामो महमूद मुग़ल बि लिखियो। पर अॼुकल्ह जेकी सिंधी ड्रामा अचनि पिया, चैनलनि था हलनि पिया, उन जे हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो उन्हनि खे? मूंखे लॻे थो त हिन प्रोग्राम खां पोइ इलाही नाराज़गियूं शुरू थी वेंदियूं। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, शागिर्द तॾहिं तयारु थींदो आहे जॾहिं उस्ताद हूंदो आहे। सही। जॾहिं उस्ताद हूंदो आहे न, शागिर्द तयारु थींदो आहे। असांजो अलम इहो आहे त इन्हनि इदारनि में जेके बि माण्हू वेठा आहिनि उहे एडिटर्स न आहिनि। एडिटर सम्झो था, एडिटर ख़तरनाक माण्हू आहे हिकिड़ो, जेके इल्म अदब जी ख़बर हूंदी आहे, जेके एडिट करणु ईंदो आहे। असां मौलाना ग्रामी जो नालो खणूं था, ठीकु आहे, डन। तव्हां खणो था साईं नफ़ीस अहमद नशा साहब जो नालो, डन। तव्हां फ़कीर मोहम्मद ढोले जो नालो खणो था, डन। तव्हां नियाज़ पवर जो नालो खणो था, डन। एडिटर आहिनि इहे एडिट कनि था। हा, एडिटर जेको आहे न उहो मिसाल तौरु हाणे ॾिसो, तव्हां हिकिड़ो 5 लख जो सूट वठी अचो, उन को एडिट करण वारो हुजे ई कोन, को टेलर ई न हुजे जेको उनखे एडिट करे, पोइ तव्हांखे ईअं ई तव्हां कपिड़ो वेढ़े वञो, इहो त कोन थींदो न बेटा। सही। त एडिट करण वारो एडिट कंदो आहे, ठीकु आहे। असां वटि माफ़ी सां एडिटर्स कोन्हनि के, जेके वेठा आहिनि उन्हनि खे ॿोलीअ जी एतिरी ख़बर कान्हे जेतिरी हुननि खे बेसिक हुअणु खपे। हाणे जिते मुमताज़ मिर्ज़ा साहब वेठा हूंदा हुया, जिते ग़ुलाम शेख साहब वारा वेठा हूंदा हुआ, जिते ॿिया दोस्त असांजा वेठा हूंदा हुया, हाणे एडिटर कोन्हे त जेको माण्हू अचे थो न, उहो जीअं वणे थो तीअं ॻाल्हाए थो, जीअं वणे थो तीअं लिखे थो, जीअं वणे थो तीअं छपिजे थो। त मयार कोन्हे। मां हिते, तव्हां न्याणी आहियो, धीउ आहियो, मां हिते न ॻाल्हाइणु चाहींदुसि, न त मां वटि आई कैन टेल यू लॉट्स ऑफ थिंग्स ऑल टुगेदर। मां तव्हांखे सिंधी ड्रामे जा ॾाढा मिसाल ॾेई सघां थो, मां लॼ अचे थी ड्रामो ॾिसंदो, शर्मिंदगी थिए थी। इहो इन करे कोन्हे त असां को मतिलबु मां हुनखे छॾे पियो वियो आहियां ड्रामे खे, इन करे जो पैथेटिक स्टेज में थी वियो आहे, पर ड्रामो सुठो न पियो थिए। सही सही। जी, तव्हां लिखो जी। पिया अॼुकल्ह ड्रामो? न, मां लिखां पियो न हाणे कुझु न, हाणे कुझु प्रोजेक्शन शायदि मां हुननि ते कमु कयो। लास्ट मूं जेको कयो हुयो सो मूं कयो हुयो, असल में मुंहिंजो कमु उर्दू में तमामु घणो आहे, त मूं लास्ट जेको सीरियल कयो हुयो उहो मूं कयो हुयो मुश्क बार। हा, उर्दू ड्रामो। असल में उर्दू मुंहिंजो 19 सीरियल्स आहिनि ऐं सिंधी मुंहिंजा तक़रीबन 30 ताईं असल में सिंधी प्लेज़ आहिनि। अहिड़ो कोई CV बीवी मूं यार कॾहिं तयारु कई कोन्हे, इन करे मां फ़क़ीर माण्हू आहियां, हले विझान। सो मुंहिंजो अंदाज़ मुंहिंजो कमु उर्दू में घणो आहे न, त उर्दू में कमु करे वठंदुसि। बाक़ी अला मालिक आहे, चांद निकलेगा जिधर हम भी उधर देखेंगे, हले हलंदासीं केॾा न केॾा। सही सही। खोड़ सारा माण्हू कचहरी जो सिलसिलो त कंटिन्यू रखूं पिया, पर कुझु साथी दोस्त असांखे ॾिसनि पिया, कुझु भेणूं ॾिसनि पियूं असांखे, ऐं मां चाहींदसि त उन्हनि जा जेको आहे सो कमेंट्स बि पढ़ंदा हलूं। असांखे मीना कुमारी लिखे थी त आई विश वी कैन सी एंड हेयर भाभी टू। मीना कुमारी लिखे थी। मीना कुमारी भाभी किथे आहे भाई? आहे भाभी हिते? मां ॾिसां थो, ही मुंहिंजे ख़्याल में तव्हां कई छॾे भॼी वई आहे ॿाहिरि केॾा, भाभी त मां I'll call मां सॾां थो फातिमा खे। जी ऐं मिस्टर DPS लिखनि था तमामु ऐं बहितरीन फातिमा प्रोग्राम। एक्चुअली छा पंहिंजी प्रीवियस जो हेले फातिमा, हिकिड़ो मिंट फातिमा, न उहो छा आहे त फातिमा पंहिंजी प्रीवियस रखंदी आहे ऐं हू के महमूद मुग़ल राइटर जी ज़ाल आहे कान, उहा आहे फातिमा, महमूद जी घरवारी आहे। सो मां हुनखे सॾियां पियो, अचे पई ऐं मुंहिंजे ख़्याल में अलाह साईं कंदो त अची वेंदी। जी, जेसिताईं अचे तेसिताईं भले तव्हां हुकुम कयो। जेसिताईं अचे तेसिताईं पाण। साजिदा महर असांखे ॾिसे पई, साजिदा महर चए थी अदा जो अरे साजिदा, साजिदा महर असांखे ॾिसे पई। साईं फ़कीर मोहम्मद जी न्याणी, ईअं न मूंखे लॻे थो। हा, बिल्कुलु बिल्कुलु। अल्लाहु अनीता, अल्लाहु अकबर, अल्लाह अनीता अल्लाह। कमाल न्याणी असांखे सभु थियूं,
हा, अनीता कमाल जेका आहे वलीराम वल्लभ जी नूंहं आहे ऐं असांजे कॉलोनी अरे जंक्शन। अरे 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 कमलेश जी घरवारी जी बिल्कुलु अनीता बिल्कुलु। मुंहिंजी स्टूडेंट अथई, मूं वटि पढ़ी वई ठीक आहे। है जी, सलाम सर महमूद चंदर ॿुध सलमा, जी चंदर जी, नानक जी, किशोर जी ऐं भेण हरीश जी भेण, भेण पुते जी भेण भेण। हा हा, पाण खे हम्म, ॾिसे पई ऐं चइनि पियूं त अनीता किशोरी हियर। हा, लिखे थी अनीता जेका ॿियूं असांखे खोड़ सारा माण्हू ॾिसनि पिया। अक्यूरियस लाइव ॾिसे पई, यमुना मोहसन ॾिसे पई ऐं फरीन ॾिसे पई, मुबशर Accurate live, यासीन। hello. Accurate live, this is Secretary's live. हा, तव्हां सेजिटेरियस Okay. आहियो, असांखे ख़बर आहे। अच्छा ॿुध हा छोटी, मुंहिंजे ख़्याल में मां माइक्रोफोन हैंड ओवर कयां ख़ातून खे, ऐं अची वई आहे। दिस इज फातिमा टॉकिंग टू यू। हा, न खणो 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 भाई। अस्सलाम वालेकुम भाभी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, अल्लाह जो शुक्र है, बिल्कुल ठीक। हा, वेलकम तव्हांखे। ऐं खोड़ सारनि माण्हुनि जी फरमाइश आहे त भाभी खे बि जेको आहे सो इंटरव्यू में शामिल कयो, असां हुनखे ॾिसूं, असां सां ॻाल्हायूं। हाणे तव्हां खां चङो थियो तव्हां असां सां गॾु आहियो, त मां अदा जे कन में त कोन्हे न, त असां पाण ॻाल्हाए सघूं था। त अदा जेको आहे राइटर जे हवाले सां त तमामु घणा, कंपेयर जे हवाले सां, ड्रामनि जे हवाले सां, पर ही घर में कीअं आहिनि, तव्हां सां कीअं आहिनि, घर में कीअं आहिनि, पंहिंजी धीउ सां कीअं आहिनि, पंहिंजी फैमिली सां कीअं आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, महमूद हर रिश्ते में बेहतरीन है, बिल्कुल सिवाय मुड़ुस जी। न अदा इहा सही ॻाल्हि कई, सवाइ मुड़ुस जे। न बिल्कुल हर लिहाज सां अल्लाह जो शुक्र है। बिल्कुलु बिल्कुलु, असां अदा खे ॾिठो आहे ऐं उते रहिया आहियूं। खबर है। बिल्कुलु बिल्कुलु, असांखे ख़बर आहे त तमामु बहितरीन तरीक़े सां पंहिंजी धीउ सां पंहिंजी फैमिली खे खणी हलनि था। हा, सही सही सही। तव्हां जो लिखणियूं पढ़ंदा आहियो? हाँ, काफ़ी हद ताईं पढ़ंदी आहियां। पहिरीं शुरू में महमूद मूंखे पढ़ी ॿुधाईंदो आहे हमेशह जेको बि लिखंदो आहे, पोइ हुन ते क्रिटिसाइज़ बि कंदी आहियां, कॾहिं सही राय बि ॾींदी आहियां। ज़ाल जी क्रिटिसाइज़ कीअं लॻंदी आहे? हा, मञंदो आहे महमूद उन ॻाल्हि खे, पोइ वाकई गौर कंदो आहे, पर किथे किथे मुश्किल हूंदो आहे चेंज करणु, त पोइ ठीकु आहे, न त मोस्टली जेको आहे सो पोइ हुनखे ॻाल्हि खे फॉलो कंदो आहे, बिल्कुलु कंदो आहे। सही सही। तव्हांजी ॻाल्हि हर ॻाल्हि मञंदो आहे? मञण मां उथी वञा थो, तूं ॻाल्हाए। 50-60% चई सघिजे थो, पोइ जिते पंहिंजी ॻाल्हि मञाइणी हूंदी आहे त बसि पोइ सही। तव्हांजी तमामु घणी महिरबानी भाभी, तव्हां असांखे थोरो टाइम ॾिनो ऐं महिरबानी। ऐं इन जे अस्सलाम वालेकुम मीना कुमारी मूंखे घुराई। ई सलमान उनखे हा मीना कुमारी तव्हां। थैंक यू बेटा, थैंक यू आनी। महिरबानी महिरबानी। हा दा, मां तव्हां थोरी चांहि बि पीअंदुसि, मां खपे। हा, तव्हांजे कन में कोन पियो ऐं तंहिंजे करे असां भाभी खां इलाही ॻाल्हियूं पुछी वरितियूं। मज़ाक जी पंहिंजी ॻाल्हि आहे, असां तव्हांखे सुञाणूं था, तव्हां बहितरीन इंसान आहियो, बहितरीन कंप्यूटर आहियो, बहितरीन राइटर आहियो ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां बहितरीन फादर आहियो। तव्हांजी हिकिड़ो ॿियो पहलू, तमामु वॾो पहलू आहे कंपेयरिंग जो। टीवी ते, रेडियो ते, स्टेज ते तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रिद अंदाज़ आहे। त इहो शौक़ु हुयो, इश्क़ हुयो ऐं इन जी शुरूआति कॾहिं खां थी, कहिड़ो दौर हो? सिलसिलो ईअं थियो त मतिलबु नंढे हूंदे खां वठी, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, त शोहरतुनि जो त हिकिड़ो जीअं हूंदो आहे हमेशह क्रेज़ माण्हू खे, पर पोइ मूं ईअं कयो त थोरी शुरू में अदबी संगत जा कुझु प्रोग्राम हूंदा हुआ, उहे करणु शुरू कया। ऐं मूंखे ख़ान मोहम्मद पंवर साहब जेको आहे सो हिते आंदो। उन्हनि मूंखे चयो त बाबा तूं कंपेयर करे सघीं थो ऐं तुम्हें टैलेंट आहे, तुम्हें गट्स आहिनि। पोइ हिते टीचर्स क्लब में प्रोग्राम थींदा हुया, लोकल हिते थींदा हुया, इहे कंदा हुआसीं। पोइ जॾहिं मेडिकल कॉलेज में दाख़िला थी न, त मूं सोचियो त मूंखे पंहिंजी अर्निंग करणु खपे, पाण कमाइणु खपे। सो पोइ रेडियो ते
मुख़्तलिफ़ शयूं पढ़ंदा हुआसीं, कॾहिं का कहाणी पढ़ी, कॾहिं को कीअं थियो, टेलीविज़न ते कुझु पढ़ियो। टीवी मूं पहिरीं जॉइन कयो, 79 में मूं टीवी जॉइन कयो एज़ अ गेस्ट। उन खां पोइ मूं कंटिन्यूअसली हुते कमु करणु शुरू कयो एज़ अ राइटर। त सही मां वियुसि नसीर मिर्ज़ा साहब ॾे ऐं नसीर साहब खे मूं चयो त मूंखे हिते कमु खपे थो, रेडियो ते कमु खपे थो। त हुननि बसि मूंखे हिकिड़ी निगाह ॾिठी ऐं उथिया ऐं टेप्स खयूं। मूंखे चयो तव्हां कहाणी रिकॉर्ड कराईंदो? त मूं चयो ठीकु आहे। उन जा 45 रुपया मिलिया असांखे कहाणी रिकॉर्ड करण जा। ऐं पोइ हुननि मूंखे रेगुलरली प्रोग्राम जी बुकिंग्स ॾियणु शुरू कयूं, जंहिंमें शबनम गुल ऐं मां असां ॿ हूंदा हुआसीं। हू ख़त पढ़ंदियूं हुयूं ऐं मां जवाबु ॾींदो हुउसि। अवां जो ख़त पहुतो में उतां इहो ब्रॉडकास्टिंग जो कैरियर शुरू थियो। ऐं उहो मूंखे 45 रुपए जी बुकिंग हूंदी त 140 रुपया जेके मिलंदा हुया, उहो मुंहिंजे गुज़र सफ़र लाइ इलाही हूंदा हुया। ऐं मूं सम्झो त जेके कंपेयरिंग जेका शुरू कई न, एक्चुअली तो मां तव्हांखे ॿुधायां, उहो शोहरत त पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर मूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ शुरू कई त मां हिकिड़ो वाइट कॉलर्ड माण्हू हुजां ऐं पंहिंजी ज़िंदगी, हालांकि मूं अर्ज़ु कयो त अदा वारनि मूंखे कॾहिं कोन चयो, मां छो मरहूमनि ते कूड़ ॻाल्हायां, उहो बि ॻाल्हाइणु खपे। हुननि मूंखे हमेशह फेवर कयो, पर मूंखे इहो हूंदो त मां पंहिंजा पैसा कमायां, पंहिंजी नौकिरी कयां, पंहिंजो कुझु कयां। यादि आहे तव्हांखे न्याज़ अख़बार में हूंदो त मां हुन वटि असिस्टेंट हूंदो हुउसि। महिराण अख़बार में मां नालो खणां थो अख़बार जो, महिराण में न्याज़ एडिटर हूंदो त मां हुन वटि कमु, मूंखे न्याज़ पाण ॾिनी हुई। त ज़िंदगी पुट इहा ई हूंदी हुई। पोइ रेडियो जो कयोसीं त उन मां थींदो वियो सिलसिलो, हलंदो वियो। टेलीविज़न मुंहिंजी स्क्रिप्टिंग पहिरीं खां वठी हुई, ड्रामा हुया। पोइ 93 में मूंखे हारून साहब चयो त तव्हां टीवी ते कंपेयर छो कोन था कयो। पोइ सिंध मैग नाले हुननि हिकिड़ो प्रोग्राम मूंखे ॾिनो, उहो हिट थी वियो। सिंध मैग खां पोइ महिराण मैग हुयो, पोइ अॼु जो महिमान हुयो, उन जा 100 एपिसोड्स हुया। माना थींदे थींदे पर्ख अची वियो, जेको मूं 13 साल कयो पर्ख। ऐं 13 साल कयो, तक़रीबन 750 प्लस मूं हुन प्रोग्राम्स कया कंटिन्यूअसली। वरी उन खां पोइ हाणे मूं 100 एपिसोड कया हुया। अॼु जो इहो पंहिंजो सिंधी फिल्म संसार, सिंधी फिल्मुनि ते हिकिड़ो प्रोग्राम उहो कयो, जेको वञण। त इहा ऐं तंहिंखां सवाइ मूं टेलीविज़न में मतिलबु हर लाइव शो कयो, फ्रॉम अवॉर्ड्स अप टू द प्रीमियर फंक्शन्स, सदर जा प्रोग्राम, वज़ीर आज़म जा प्रोग्राम, गवर्नर जा प्रोग्राम, जेके बि हुया, उहो ख़ुदा मूंखे उहा मूं ते इहा महिरबानी कई, मूंखे इनायत कई त मां हिन सभिनी में हुननि जो चीफ होस्ट फॉर मोर देन 13 years न 14 years। 2011 में मूं क्विट कयो, उतां टेलीविज़न छॾी, पर विच विच में मां कंदो रहंदो आहियां ऐं स्टेज बि मां कंदो आहियां। ऐं रेडियो कयो पिया? रेडियो, हा, मां रेडियो रेगुलर कयां पियो। इंशाल्लाह ज़िंदगी सुभाणे मुंहिंजो शो आहे। मां रेडियो आचर ते कंदो आहियां हाणे सुबुह जो 8-10 खां वठी 9 ताईं, सुबुह महिराण कंदो आहियां। ऐं रेडियो सां मूंखे इश्क़ आहे, जुनून आहे। हालांकि टेलीविज़न असांजो किचन हलायो, टेलीविज़न असांखे ज़िंदगी आसान करण में वॾी मदद कई। ऐं रधिणो हलियो मुंहिंजा ॿार पढ़ी मथे थिया, मूं सुठो कमायो उन मां, जो मुंहिंजी फैमिली उथी वई मथे। त बहरहाल रेडियो आहे, हुनजी पंहिंजी अलॻि ख़ूबसूरती आहे हिकिड़ी। गुलज़ार खे ख़बर आहे त रेडियो छा आहे। तव्हां रेडियो ते जेको आहे सो हैदराबाद रेडियो ते अॼुकल्ह कहिड़ा प्रोग्राम कयो पिया? हिकिड़ो सुबह महिराण, सुबुह जो संडे कंदो आहियां मां, छाकाणि त हाणे असल में ऑफिस जा रूटीन्स वधी विया, ॿिया कम वधी विया, कुझु शायदि पोड़ो बि थियां पियो, सो सिलसिलो हले पियो इहो। तव्हां छो जो एॾा सुठा कंपेयर आहियो, असांजे नौजवान नस्ल तव्हांखे पंहिंजो आइडियल सम्झे थी, त मां चाहींदसि त तव्हां खां इहो पुछां त हिकु सुठे कंपेयर के लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं हुअणु घुरिजनि हिकु सुठे कंपेयर में? ॾिसो, ही वॉइस ऐं ही त खणी जेको पहिरीं ॻाल्हि आहे न, उहा आहे होमवर्क। ऐं होमवर्क सां गॾु जेका लाॻापियल शइ आहे, उहा आहे उचार। सही। लफ़्ज़ जो उचार छा आहे, ठीकु आहे। जेकॾहिं लफ़्ज़ जे उचार जी ख़बर न आहे त पुछी वठणु घुरिजे। मूंखे चङी तरह सां यादि आहे त असां जॾहिं हूंदा हुआसीं त ॾिसो, मिसाल तौरु मूंखे न आयो साया फिगन चवणु न आयो, त मां वेंदुसि गुलज़ार जेको मुंहिंजो प्रोड्यूसर आहे, अदा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हीउ अख़र छा आहे। हू मूंखे पढ़ी ॿुधाईंदो, हुनखे बि न आई न, कंहिं ॿिए खां पुछी ॿुधाईंदो, अदा हीउ लफ़्ज़ आहे साया फिगन। अच्छा ठीकु आहे, साया फिगन, ठीकु थियो। जॾहिं मूं इहो ऑन एयर पढ़ियो न साया फिगन, त ओके, मूंखे लख ॿुधनि था, 2 लख माण्हू ॿुधनि था, मां ओके थी वियुसि। पर जेकॾहिं उहो पुछियो कोन न उचार, माना पुछण मुछण वारी ॻाल्हि आहे, सिखियुसि कोन, लर्निंग मूं न कई। हाणे जेकॾहिं मां हिकिड़ो गुलज़ार खणी चवंदो न मूंखे, या सलमा चवंदी त अदा महमूद खे कोन थो अचे, का ॻाल्हि कान्हे। हीउ जेको 2 लख माण्हू चवनि त महमूद खे कोन थो अचे, इहा बेइज़ती आहे। त होमवर्क, उचार, लर्निंग तव्हांजी जेका आहे न, उहा कंटिन्यूअस हुजे।
लर्निंग तव्हांजी कंटिन्यूस इन करे जेसिताईं तव्हांजो होमवर्क न हूंदो न तेसिताईं तव्हां कमु कोन करे सघंदा ऐं मुस्तक़िल तव्हां लर्निंग पीरियड में हाणे मिसाल तौरु मां हाणे सम्झो त 81 में रेडियो जॉइन कयो मूंखे 40 साल पूरा थिया आहिनि ऐं 40 साल लॻी त मूंखे शौक़ु कंदे थिया आहिनि कंटिन्यूस अल्हम्दुलिल्लाह मूं कॾहिं ब्रेक न कयो आहे पर मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां न हीअ आहे हे ॾिसो मुंहिंजी साइड ते पई आहे हियरिंग बुक आहे न हियरिंग बुक अञा ताईं भरियल हूंदो आहे ॾिसो हे भरियल हूंदो इन करे भरियल हूंदो हिन वटि हर का शइ मुंहिंजे होमवर्क में लिखियल आहे सुभाणे जो प्रोग्राम अॼु लिखी छॾियो आहे बशर्त हयात मां सुभाणे जेको कंदुसि मुंहिंजी क्यू शीट बि मूं वटि हिन में आहे मुंहिंजो मिनी स्क्रिप्ट बि हिन में मूं वटि आहे त मूंखे उहो करिणो आहे सही सो इन 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 जेको जेको कंपेयर आहे उन जे लाइ जेको अहम तरीन ॻाल्हि इहा आहे नंबर 1 होमवर्क नंबर 2 हुनजो उचार हुनजो लर्निंग पीरियड त लर्निंग केतिरी थो करे ऐं सबऑर्डिनेशन माना पाण खे वरी बि हेठि सम्झे ॾिसो तव्हां केॾा बि वॾा मेज़बान छो न हुजो तव्हांजो जेको हॉट सीट ते वेठो आहे तव्हां खां वॾो आहे तॾहिं त तव्हां हुनखे घुरायो आहे न त तव्हां हुनखे छो घुरायो आहे त तव्हां में उहा हुजे सभु न हुजे माण्हू मतिलबु चमचो न हुजे कंहिंजो पर कंपेयर खे कॉन्फिडेंस हुजे त मां जेको ॻाल्हायां थो ठीकु ॻाल्हायां थो हुनखे पंहिंजो कमु कयल हुजे ऐं हुनजो लर्निंग पीरियड जेको टाइट हुजे असां वटि लर्निंग माफ़ कजो लर्निंग कोन्हे हाणे असां ॾिसो न इहा आख़िरी वरी चवंदो महमूद रोअण पियो थो रहे वरी मातम पियो थो करे इहे आख़िरी बैचिस आहिनि असां वटि आख़िरी बैचिस आहिनि जेके हलनि पिया था ॾिसो न माफ़ कजो मोहम्मद यूसुफ गुज़ारे वियो न फनकार ॿुधायो जेका तव्हांजी फर्स्ट लाइन वञे पई न तव्हांजी फर्स्ट लाइन वञे पई थी वहीद अली वियो मोहम्मद यूसुफ वियो हाणे नाला ॿुधजो मिस्री फ़कीर फोटो ज़रदारी सिंगार अली सलीम हाणे नाला ॿुधंदा वञो किथे असांजा फनकार किथे आहिनि असांजा फनकार आहिनि किथे मतलब सेकंड लाइन सां अञा ताईं कहिड़ी तयार कई आहे आपा महताब वही अलाह सां हयाती ॾियनि आपा महताब पंहिंजो टेन्योर पूरो कयो त उन खां पोइ हलो ठीकु आहे मिर्ज़ा साहब नसीर मिर्ज़ा साहब कमाल आहे हिकिड़ो वॾो नालो आहे असांजी कंटेक्ट में हलो ठीकु आहे उन खां पोइ महमूद मुगुल शबनम गुल माखन शाह रिज़वी न्याज़ कंवर तमामु वॾो अर्सो रेडियो ते कंपेयर कयो ऐं साईं बख़्शण मेहराणवी हाणे उन खां पोइ वरी जेका लाट निकिती आहे हुन में यासिर काज़ी आहे सजाद सुहाग आहे माहीन हीसबाणी आहे तव्हां मतिलबु माण्हू कमु कनि पिया न पर तव्हां जनरेशन खे अॻियां अचणु त ॾियो न हिननि जेको असांजी फाइन आर्ट्स जी जेका जनरेशन आहे किथे आहे उहा जेके साज़न मूं हुनजो गिरिराज किशोर जो हिकिड़ो नॉवल अथव ढाई घर उन में हिकिड़ो जुमिलो लिखियो तबाह करे छॾीनि जुमिलो लिखियल हो त साज़ तॾहिं मरी वेंदो आहे जॾहिं वॼाइण वारो मरी वेंदो आहे ठीकु आहे ठीकु आहे हाणे जॾहिं पेशे वारा हुनर वारा माण्हू ममक्ष कोन्हे सुरंदो माठ आहे क्लानेट माठ आहे मजीद ख़ान कोन्हे को सारंगी माठ आहे ॾिसो अंदाज़ो लॻायो शयूं माठनि आबिद हुसैन हलियो वियो आहे सितार झीणो थी वियो आहे शायदि वॼाए थो पर ठीकु आहे आबिद जो सिकूं कोन थो लाहे माण्हू वञनि पिया था असां माण्हू तयारु कोन पिया कयूं सम्झ में ॻाल्हि खे मूंखे माफ़ कजो न सच ॻाल्हाइबो ऐं अदी सुल्ताना वकासी असां सां गॾु आहे ऐं पुछे थी त अदा हेॾा कमु कयो था पर डॉक्टरी तव्हां पढ़ी आहे उनजो छा हाल आहे असांजी अदी वॾी आहे नियाणियूं जेके वॾियूं हूंदियूं आहिनि असां सभई घर वारा अदी वॾी सॾींदा आहियूं उन्हनि खे अदी मां मुंहिंजो न्याज़मंद झुकियल आहे मुंहिंजो तव्हांजे साम्हूं डॉक्टरी मोदी कोन कई डॉक्टरी मूं करे कोन कई जो मूंखे छा त अॻियां पढ़णु न पिए चाहियो ऐं मूं चाहियो पियो त मां को मेडिकल में जीअं मां हुउसि त मूं हुते जॉब्स पिया कया LMC में हिननि सभिनी में ऐं पोइ वरी ईअं थियो त मां पेशेंट ॾिसंदो आहियां पर मुंहिंजी वालदा मूंखे हुकुम कयो त तूं कॾहिं बि इनखे पंहिंजो अर्निंग सोर्स न कजांइ इहा ॾाढी अजीब ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी वालदा मूंखे फरमायो त तूं मरीज़ ॾिसजांइ पर तूं कॾहिं बि हुनखां पैसा न वठिजांइ त मूं हुन सां वाइदो कयो अमां सां जी सां वाइदो कयो हुयो इहो पेशेंट्स मां अञा ताईं बि ॾिसंदो आहियां मां मदद कंदो आहियां जेका पॉसिबिलिटी आहे चार्ज न कंदो आहियां ऐं आई यूज़ टू विज़िट पेशेंट्स जेको बि रेफरेंस आहे जेको कमु आहे ऐं नो मां वर्क करियल सुठो अल्हम्दुलिल्लाह शिफ़ा रब जे पारां इनायत थिए थी महिरबानी थिए थी बाक़ी डॉक्टरीअ जो हाल पूरो सूरो आहे मुंहिंजे मां ॿिए पासे अहिड़ो ज़िंदगीअ जे यानी तुझसे भी दिल फरेब में गम रोज़गार के डॉक्टरी खां वधीक कुझु दिल फरेब रोज़गार जा कम आहिनि उहो न मिले पियो सही समीना मेमन असांखे ॾिसे पई ऐं समीना मेमन चवनि थियूं त अदा जो ॻाल्हियूं सांढड़ जहिड़ियूं आहिनि ऐं असांजी न्याणी आहे साहब जो ख़ानदान आहे सुभान अल्लाह हा न्याज़ कंवर असां सां गॾु आहिनि असांखे ॾिसनि पिया आबिद मज़हर असां सां गॾु आहिनि असांखे ॾिसनि पिया
ऐं साईं सांध सां गॾु आहे, ज़ुल्फ़कार मल्ह सां गॾु आहे। मां नाला स्क्रीन ते ॾिसां पई ऐं सभु जेके आहिनि से कमेंट पढ़ी कोन पई सघां, कमेंट्स बि अचनि पिया। ख़ादिम असांखे ॾिसनि पिया, ख़ादिम आहे, पूरो नालो मथे हली वियो हिकु कमेंट हुनजो, ॾिसूं था त साईं महमूद नवनि लेखकनि जी हिमत अफ़ज़ाई कई, नसपू टंडो अलायार, उॾेरो लाल स्टेशन, पलीजाणी मटियारी जा लेखक हिकु थी विया। हा ईअं आहे त मूं हुते कमु कयो आहे, हुते अलॻि जो कमु कयोसीं त उहो उभरी सभु आया आहिनि, थोरी ख़िदमत कई आहे। हिननि में टैलेंट आहे, टैलेंट हिननि में बिल्कुलु आहे। हिते ख़ादिम घराणो साहब आहिनि, मोज़िज़ आहिनि ॾाढा। नसरपुर ते जेको हिननि माण्हुनि जो कमु आहे सो कमाल आहे। सो इहे जेके यूनिट्स हुया, टंडोअला यार, नसरपुर, पलीजाणी, उॾेरो लाल, हाणे ख़ैर सां तमामु वॾो नालो आहे हुननि जो, अलाह पाक कयो, ऐं महिनती आहिनि, पंहिंजे कम खे ॼाणनि था। सही सही। उज़मा नूर असां सां गॾु आहे, अब्दुल्ला जरवार आहे। उज़मा नूर लिखे थी त अदा जी शख़्सियत जेका आहे, अदा जी महबूब शख़्सियत आहे। वाह साईं वाह सर, सलाम अलैकुम। उज़मा नूर वालेकुम। न्याणी मां न्याज़मंद तव्हांजो, मौला तव्हांखे सलामत। अब्दुल्ला जरवार असां सां गॾु आहे, चवनि था साईं असांजो वॾो असासो आहिनि। अब्दुल्ला साईं मां न्याज़मंद, ख़ादिम अवां जो, बिस्मिल्लाह तव्हांजी दुआउनि में। बाक़ी मां न्याज़ खे थैंक्स नथो करणु चाहियां, न्याज़ खे ऐं साईं आबिद मज़हर खे, इन्हनि खे मुंहिंजो कतई थैंक्स करण को मूड कोन्हे को। अब्दुल्ला जरवार चवनि था त साईं सिंधोलॉजी में मौजूदु मूसीक़ी जे इस्मनि खे यूट्यूब या फेसबुक ते रखिया आहिनि या रखण जो इरादो आहे? जी न, इहे रखिया आहिनि असांजो लिंक आहे, तव्हां सिंध यूनिवर्सिटी वेबसाइट ते वञो, छाकाणि त सिंधियोलॉजी बहरहाल यूनिवर्सिटी जो इदारो आहे न, त तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वञो, उतां तव्हां लिंक खणो। असां डेली अपलोड कयूं पिया, डेली आइटम्स अपलोड कयूं पिया, बिल्कुलु कयूं पिया, ऐं डिजिटलाइज़ कंदासीं तमामु जल्दी हिनखे इनशाअल्लाह। सही अलाह कंदो अञा वधंदी सिंधियोलॉजी, इनशाअल्लाह वधंदी। सही। अदा असां तव्हां जे शुरू खां वठी तव्हां वटि म्यूज़िकी जी ॾाढी कलेक्शन ॾिठी। असां छो जो तव्हां वटि ईंदा हुआसीं ऐं ॾिसंदा हुआसीं, तव्हांजो तमामु घणनि फ़नकारनि जो रिकॉर्डिंग्स तव्हां वटि मौजूदु हुयूं। पर तव्हां जेको ही सिंधी फिल्मुनि ते जेका रिसर्च कई, उन में तव्हांजी जेका दिलचस्पी मूसीक़ी सां हुई, उन जे करे इहो शौक़ु पे तव्हांखे पैदा थियो, या तव्हां पाण तव्हांखे फिल्मुनि सां बि दिलचस्पी हुई? ॾिसो न, सिनेमा गोयर त मां शुरू खां वठी आहियां, फिल्मुनि जो त माना शुरू खां वठी मूंखे सिलसिलो आहे फिल्म ॾिसण जो। ऐं उहो असल में चओ त 1956 में न, क़िबला वालिद साहब जिन सेवन शरीफ़ में रेडियो वठी आया, फिलिप्स जो 7 बेडियो रेडियो। ऐं हालांकि घर मज़हबी आहे, मज़हबी आलिम घराणो आहे असांजो, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो, पर असां वटि हर क़िस्म जी आज़ादी आहे। तव्हां मज़हब पंहिंजो पूरो कयो था ऐं तव्हां इन्हनि शयुनि खे बि ॾिसो था। त माना मुंहिंजी अदी सफ़िया जेका आहे, अदी मुन्नू, हा, उहा 1986 ताईं तव्हांखे हर फिल्म जे गाने जा ॿोल रुगो अचे, ॿुधाए सघे थी त मौसीक़ार कहिड़ा, फ़नकार कहिड़ा, ऐं शाइर कहिड़ा, ऐं जेकर हुन फिल्म ॾिठी हूंदी त तव्हांखे इहो बि ॿुधाए सघंदी त कंहिं ते फिल्म आयल आहे। हाणे इहा एनसाइक्लोपीडिक हिकिड़ी शइ आहे असांजे घर में। त मूंखे फिल्मुनि सां शुरू खां वठी चाह हुयो हिन ॻाल्हि जो त भई इहो हुजे। पोइ ईअं छा हूंदो त छाकाणि त मां टेलीविज़न ते परख कयो या ॿिया कया, त जेके बि सिनेमा जा माण्हू आहिनि उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ातूं तमामु घणियूं, अदाकारनि सां मुलाक़ातूं, मीडिया जे माण्हुनि सां मुलाक़ातूं, त थियो ईअं त ॿ टे दफ़ा बहस थियो, त बहस त मां ख़ैर कोन कंदो आहियां, सॉरी ग़लति आहे, माठो हूंदो आहियां मां, पर माण्हुनि खे ॻाल्हाए त ॿुधो न, त मूं महसूसु कयो त सिंधी फिल्म जी ॻाल्हि हले त को चए त हेतिरियूं आहिनि, को चए हेतिरो आहिनि, को चए हेतिरियूं आहिनि, कुझु ख़बर न पई पए। के चए 750 आहिनि, के चए 800 आहिनि, के चए 200 आहिनि, के चए बस सम्झ में न आई ॻाल्हि। मूं जो ॻोल्हा कई त जेके बि असांजे जेके सिनेमा जा गज़ेटियर्स जेके आहिनि, उन्हनि सभिनी गज़ेटियर्स में माना असांजो ज़िक्र ई कोन्हे किथे। ऐं जेके सिंधी फिल्म जा नाला आहिनि, ऐं मुश्ताक गज़दर जो किताबु अथव, पाकिस्तान सिनेमा 1947 to 1997, पाकिस्तानी सिनेमा जा 50 साल, उन्हनि में असांजी वॾी वॾी फिल्म जा नाला कोन्हनि के, हालांकि उन हिंद को फिल्म हिकिड़ी ठही, उनजो बि उन्हनि नालो ॾिनो आहे हुते। सो मूं जो ॾिठो न, त मूं चयो न ईअं कोन्ह थींदो, हिन खे ऑथेंटिक कमु करणो पवंदो। त मूं छा कयो, जो सिंधियोलॉजी खां परमिशन वरिती मूं, ऐं मूं 1947 खां वठी 1997 ताईं 50 सालनि जी हिकु हिकु अख़बार जो हिकिड़ो हिकिड़ो पनो ॾिठो, हिकु हिकु अख़बार। मूं चयो जेके फिल्म आई हूंदी न, इश्तार त आयो हूंदो न, अॼु अचे पई या सुभाणे अचे पई, परीहं अचे पई, मूं चयो इहो ऑथेंटिक हूंदो, इहा हफ़्तो हली हूंदी, ख़बर पई हूंदी त ॿियो हफ़्तो भले पई थी। सो उन खे मूं छा कयो, जो उन्हनि जो मूं उन्हनि सां परमिशन वरिती त मां तव्हांखे पे कंदुसि,
ऐं पे करण जे लाइ मां आई बी विथ यू, मतिलबु मां सिंधियोलॉजी खे फोटोग्राफ जो पेमेंट कंदुसि, मूं हिकु जी जो फोटोग्राफ कढियो। सही। पोइ इहा सॼी डेटा जेका हुई न, उहा इन में मूंखे सॼे कम में 13 साल लॻा, 13 years, ऐं 2 साल मूंखे इनखे लिखण में लॻा, कंपाइल करण में। फ़कीर मोहम्मद ढोल ऐं मां असां गॾिजी हिनखे कमु कयोसीं। नसीब रज़ा साहब असांखे हैदराबाद रेडियो में काफ़ी जाइ ॾिनी, स्पेस ॾिनो त असां हिनखे कंपोज़ कयूं हुते। ॾाढो छो जो घणा पैसा कोन हूंदा त पाण ई कमु कंदा हुआसीं। ऐं पोइ मदद थींदी वई, पोस्टर्स मिलिया, ही थियो हू थियो। माना इहे 17 सालनि जी महिनत आहे, पर ऑथेंटिक आहे, डेट वाइज़ आहे। असां चई सघूं था त सिंधी फिल्मूं 77 आहिनि। आख़िरी फिल्म हिम्मत 96 ताईं आई आहे, चई सघूं था असां। भले डिबेट कयो, कुझु बि कयो, इन में मूंखे ख़बर पई त मूं शायदि चोरी कयो आहे। एतिरनि माण्हुनि मूं ते इल्ज़ाम हुयो त मूं उन्हनि जो, उहो ख़ुदा शाहिद आहे त मूं चोरी कयो आहे या कोन कयो आहे, उहो रब ॼाणे थो। हिकिड़े नंढड़े कम जे लाइ इहो एॾो वॾो कमु भले हुजे, पर मां सम्झां थो त ज़िंदगी जे हिकिड़े नंढड़े कम जे लाइ माण्हू खे हेठि करणु न खपे। सही सही। तव्हांजी हिन ॻाल्हि ते उहो ई मूंखे यादि अचे पियो त असां वटि जेको अॼुकल्ह मीडिया आहे, ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया आहे, इन ते असां जेके कम माण्हू कनि पिया, पर उन जे कमनि जी मञता त घटि आहे, पर उन ते नेगेटिविटी ॾाढी घणी थी हले, तमामु घणी। ॾिसो नेगेटिविटी, मां तव्हांखे कटिया थो हिकिड़ी ॻाल्हि यादि। मां ॾिसो न, लफ़्ज़ हूंदा आहिनि न, जुमिला हूंदा आहिनि, माण्हू खे सम्झ में ईंदा आहिनि त कंहिंजा आहिनि। जुमिला सम्झ में अची वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिंखे घणो ॿुधो या घणो पढ़ो न, त तव्हांखे सम्झ में अची वेंदा। गुलज़ार साहब कीअं लिखंदो आहे, जलील साहब कीअं लिखंदो आहे, मतिलबु कमर शहबाज़ कीअं लिखंदो आहे, सम्झ में अची वेंदी आहे ॻाल्हि तव्हांखे। मूं 5 ड्रामा ॾिठा आहिनि, हाणे ॻाल्हायो, मूं 5 ड्रामा ॾिठा आहिनि ॿियनि जे नालनि सां। ठीकु आहे, बसि ठीकु आहे। मूं में शायदि एतिरी अख़लाक़ी ज़रूरत कोन्हे जो मां हुनखे चवां त बाबा ही तूं छा कयो, नथो चई सघां। मां न चवंदो आहियां कंहिंखे। हाणे माना उहो इहो हो न, जेको वई कोन पए जेका ख़ातून त ढकियल दस्तरखान ते खणी पई वई, जेका अरबी हिकु खणी पई वई, त हिकिड़े पुछो त हिन में छा आहे, चई साईं जेकॾहिं ॾेखारणो हुजे त पोइ ढके छो वञा असां। इहो ईअं ई आहे। त मतिलबु जेकॾहिं अशफाक साहब चवनि था, जेकॾहिं बहस में तव्हां खटण वारा आहियो न, बहस में तव्हां खटण वारा आहियो, ऐं तव्हां वटि हिकिड़ो अहिड़ो जुमिलो आहे जो तव्हां चओ था त मां हिनखे अहिड़ो नकआउट कंदुसि जो हाणे मुंहुं खणण जहिड़ो कोन हूंदो, त ख़ुदा जे वास्ते जुमिलो रोकियो, माण्हू बचाए वठो। हा, सो इहो ठीकु आहे, जिन बि कयो, जेको बि कयो, पर बहरहाल इहो घणो थिए पियो थो। जी, थिए पियो। तव्हां सिंधियोलॉजी जा डायरेक्टर बि आहियो, ऐं असांजे सिंधी अदीब ऐं राइटरनि खे सिंधी इदारनि सां ॾाढी जेको आहे सो चवंदा आहिनि त सिंधी ॿोली जे हवाले सां जेके असांजा इदारा आहिनि, इल्मी इदारा आहिनि, उहे पंहिंजो किरदारु सही न पिया करे सघनि, त तव्हां उन हवाले सां तव्हां छा चवंदव? ॾिसो, किरदार जी ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि आहे त मूं जे पहिरीं चयो न, इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जेको आहे, सो सिंधियोलॉजी बिल्कुलु आहे, अखियुनि ते आहे, पर सिंध यूनिवर्सिटी जो हिकिड़ो इदारो आहे। त असांखे वी हैव टू वर्क इट आउट विद द यूनिवर्सिटी। असांखे यूनिवर्सिटी सां गॾु कमु करणो पए थो। हिते जेके वॾा नाला आया आहिनि, हाणे जॾहिं स्क्रोल ते मां पंहिंजो नालो ॾिसंदो आहियां त हैरत थींदी आहे। जिते अब्दुल क़ादिर जुनैद साहब हुजे, शौकत हसन छोरो हुजे, अलाना साहब हुजे, डॉक्टर बलोच हुजे, मेहताब राशदी हुजनि, अहिड़नि नालनि में इसाक समेजो आहे, हाणे सईद मंगी आहे, हुन में हाणे महमूद मुग़ल आहे, माका साहब आहे, त कासिम माका साहब। त हाणे ॻाल्हि आहे त इदारो तमामु वॾो आहे, पर हाणे बजट जा इश्यूज़ हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त ॿियूं शयूं आहिनि। ऐं मूंखे मतिलबु ईअं आहे त भले मूंखे जेके ॾिसनि पिया था, ऐं ईअं न करे न त मां को हिन साल हलियो वेंदुसि हितां, या मूंखे हितां पूरो करे रवानो थियणो आहे, पर माण्हू अॻियां नथा अचनि मदद करण लाइ। माण्हू अॻियां मदद करण लाइ नथा अचनि। माना सिंधियोलॉजी में जेको बि असां कमु कयूं पिया था, तनक़ीद इलाही थिए थी, जुमिला तव्हांखे इलाही ॿुधणा पवनि था, ॻाल्हियूं ॿुधणियूं पवनि थियूं, पॉज़िटिविटी असां में घटि आहे। हिकिड़ो त असांखे कोविड विहारे छॾियो आहे, जो कोविड जे करे मतिलबु एॾो वॾो आहे। हाणे मिसाल तौरु हींअर बि जेको वर्किंग स्टाफ मूं वटि आहे, सो इट्स मोर देन 92, ऐं हूअ असांजो स्टाफ। हाणे इन में लाज़मन विज़िटर अचनि था, ॿियूं शयूं थियनि थियूं, ॾाढो एहतियात करणो पए थो हर शइ जो। पर असां वटि इदारनि ते तनक़ीद ॾाढी आहे, उन तारीफ़ जी इलाही घटि आहे। माना असां जेकॾहिं को कमु कयूं पिया था न, त उनजे को पॉज़िटिविटी असांखे, मां सम्झंदो आहियां, सॉरी टू से दीस वर्ड्स, वापसीअ में उहा मोट न मिलंदी आहे जेका मिलणु खपे। ग़लती को थोरी थिए तव्हांजी, उहो कोन असांजी ज़िंदगी में सलमा ईअं कोन हूंदो आहे त 30 कम कयो त ठीकु आहे, 31 कोन थियो त 30 बर्बाद। ही तो कोन कयो, बसि इहो कोन थियो, हाणे कोन थियो त छा कबो हुनखे, सॉरी लाइफ। सही। तव्हांजे केतिरा टोटल किताब केतिरा आया आहिनि तव्हांजा? पब्लिश केतिरा थियल आहिनि? किताब मुंहिंजा 14 पहिरीं थिया आहिनि। हीअ तोखे हिते ॾेखारियां स्क्रीन ते, ही 15 आहे, अॼु आयो, हींअर कलाक पहिरीं। हा, हिकिड़ो कलाक पहिरीं अपलोड कया फेसबुक ते। हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, ही हाणे
12:30 बजे मूंखे मंझंदि जो रिसीव थियो आहे इहो बुक। इन सां गॾु इट्स माय 15th बुक, 15वां। अच्छा, हा मूं किथे ॾिठो तव्हांजा 17 किताब आयल आहिनि। 17 हूंदा हाणे मूं त चयो न पढ़ो थियो आहे, मूंखे माफ़ कर, ग़लती थियनि मिड़ई थोरो। तव्हां स्टार्ट हाणे तूं वॾी थी वई, हाणे तूं मूं ते पकड़ण लॻी आहीं। न मां थोड़ी तव्हां ते रिसर्च कई पे, न ॾिठो पे त तव्हांजा केतिरा किताब आयल आहिनि। ऐं मां सवाल इन करे कयो छो जो इहो मां ॾिठो, मां चाहींदी आहियां त असांजा ॿुधंदड़, असांजा नौजवान जेके तव्हांखे ॿुधनि था, ॾिसनि था, उन्हनि जी बि नॉलेज में हुजे त जेको आहे सो तव्हांजा केतिरा किताब आयल आहिनि। ऐं क्वेश्चन बि, हा इन खां वधीक तव्हां हींअर कमेंट में बि हिकिड़े माण्हू सवाल कयो त अदा महमूद जा केतिरा किताब आयल आहिनि, इन करे मां इहो सवाल कयो। तव्हांखे पकड़ण जो सही। तव्हां जे चयो त तव्हां ॿारनि लाइ बि लिखियो, शुरूआत जेका आहे सा तव्हां ॿारनि जी कहाणियुनि खां कई, हाणे बि तव्हां उन खां पोइ ॿारनि लाइ लिखियो? हा, मां अदी उते आहे न भेण नजमा ऐं गुलफुल में आहे हाणे, त मां वेंदो आहियां। मूं हिकिड़ो मां शर्मिंदो आहियां हिन ॻाल्हि ते, लॼ अचे पई मूंखे इहा ॻाल्हि कंदे। मूं हिकिड़ो मोटिवेशनल सिलसिलो शुरू कयो हुन में, गुल गुलाबी नाज़ नित सां। सो उहो मां कुझु शयुनि जे करे, ॿियो शायदि मां उमिरि ते हली वियुसि त कोविड खां पोइ मां हुनखे कंटिन्यू न करे सघियुसि। जेको ज़िंदगी रही त वरी मां इनशाला कंटिन्यू करणु चाहींदुसि, त मां मतिलबु हुनखे ॿारनि लाइ लिखां। हिकिड़ो किताबु आहे ॿारनि जे कहाणियुनि जो तर्जुमो आहे, ग़ैर मुल्की कहाणियुनि जो, ठीकु आहे। ऐं उनजो नालो आहे गाड़ी लोई। इंशाअल्लाह अज़ीम, अल्लाह ख़ैर करे, मार्च ताईं उहो अची वेंदो। मार्च ताईं अची वेंदो। सुठो तर्जुमो ॿारनि जो, मतिलबु इन करे मूं कयो आहे, पर इंशाअल्लाह अची वेंदो। सही। आमना अबड़ो असांखे ॾिसे पई ऐं लिखे पई, अदा महमूद खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी आहे जी, तव्हां यादि फरमायो मूंखे। I'm so honored. हा, तव्हां पंहिंजी ज़िंदगी में जीअं त इलाही सारा कम कया आहिनि, कंपेयर बि, राइटर बि, उस्ताद बि, तव्हांखे पाण कहिड़ी अंदर मां कहिड़ी शइ पाण खे वधीक फील कंदा आहियो त मां ही सही आहियां या मूंखे वणंदी आहे? असां वटि जेके फ्रेज़िस इस्तेमालु थींदा आहिनि न, हिकिड़ो फ्रेज़ आहे, वॾो उस्ताद आहीं। न उन वे सां उस्ताद कोन था चऊं असां। न ॿुधो हाणे। अच्छा, ऐं हिकिड़ो इहो फ्रेज़ ॿियो माफ़ी सां चवंदुसि, अदा जेसिताईं का चङी नौकिरी मिले न, मास्तर लॻी वेंदो। माफ़ कजो मूंखे, ॾाढा आहे इहो, ईअं ई आहे, ठीकु आहे। बिल्कुलु ईअं पर ई आहे। जेको उस्ताद आहे न, मेंटोर जेको आहे, जेको कैरियर ठाहे थो, जंहिंजे करे महमूद तव्हांजे साम्हूं वेठो आहे ऐं तव्हां चओ था त महमूद मुग़ल आहे, इहो उस्ताद कमाल आहे, ठीकु आहे। मां चाहींदुसि इहो, हाणे इहा मुंहिंजे स्टूडेंट्स खे ख़बर आहे त मां अलाए कहिड़े क़िस्म जो टीचर आहियां, पर मां सम्झां थो त जेको ज़िंदगी में मुंहिंजा जेके बि रूप आहिनि, जेको बि मूं जेके मुख़्तलिफ़ एंगल्स ज़िंदगी में अचीव कया आहिनि, आई वुड लव टू डाई एज़ अ टीचर। त मां वफ़ात करे वञा त मतिलबु मुंहिंजा शागिर्द चवनि था असांजो हिकिड़ो उस्ताद हो जेको वफ़ात करे वियो, हिकिड़ो टीचर हुयो, उस्ताद न हुयो, हिकिड़ो उस्ताद खे उन लेवल में वठो। त आई लव माई पैशन, मूंखे शौक़ु ॾाढो आहे त मां पढ़ायां, मां ॿारनि खे पढ़ायां। मां हाणे ॻोठनि में पढ़ाईंदो आहियां, ऑरल कैंसर्स पढ़ाईंदो आहियां, ॿारनि खे हेल्थ एंड हाइजीन पढ़ाईंदो आहियां। त मूंखे इन शइ जो हूंदो आहे त मां हिकिड़ो सुठो टीचर हुजां, भले ब्रॉडकास्टर सुठो न हुजां, भले राइटर सुठो न हुजां, टीचर सुठो हुजां। दैट्स गुड वन। सही। अॼुकल्ह जेके माण्हुनि जा मोरल्स आहिनि, व्हाट इज़ द राइट, व्हाट इज़ द रॉन्ग, त उन जा जेके एहसास माण्हुनि खे आहे, इहो उन जे हवाले सां तव्हां छा चवंदव? अॼुकल्ह जे दौर में, तव्हां ॾिठो न किसा को कंदो आहियां मां, त हुनजो बैकड्रॉप आहे। अॼुकल्ह जे दौर में तव्हां कंहिंखे चवंदो न त अदा ही न कयो, पोइ चवंदो हिन खे त चयो पहिरीं, ही छो थो करे, हिनखे सम्झाए, अदा मां तव्हां सां ॻाल्हायां पियो, ठीकु आहे, चवंदो न हिनखे सम्झाए पहिरीं, ही करे पोइ मां कंदुसि। छा कजे हाणे छा कजे, छा कजे? मॉरल वैल्यूज़ इहे आहिनि न। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, टियों ॾींहुं मां वियो हुउसि, टियों ॾींहुं न, 5 ॾींहं पहिरीं मां वियो हुउसि नजीम अब्बासी साहिब जा किताब खणणु हुनजे घर ते। सो हुनजे न्याणे असांखे टेलीफोन कई त असां रस्ता भुलिजी वियासीं। असीं मुंहिंजे अलाए छो अखियुनि में पाणी अचे पियो, मां इहा ॻाल्हि कयां तव्हां सां, त हिकिड़ो माण्हू बीठो, त मूं हुनखां रस्तो पुछियो त दादा ही गिचीअ में मां घर मुंझी पियो आहियां। हुन मूंखे चयो अचो। हाणे मां गाॾी पियो ड्राइव कयां, हू साम्हूं डोड़े पियो, डोड़ी मूंखे रस्तो ॾेखारे पियो, घिटियुनि में डोड़ंदो पियो वञे। मुंहिंजो तव्हां स्लो थियो, मां तव्हां सां गॾु थो हलां, पर हुनखे
उहा हुब हुई, उहा उकीर हुई जेका अॻे जे माण्हुनि में हूंदी हुई। सम्झो था ॻाल्हि मुंहिंजी? हाणे तव्हां कंहिंसां का ॻाल्हाए करे था न, त मॉरल वैल्यूज़ उहे कोन्हनि के असां वटि हाणे कोन्हे को, आई एम सॉरी, मतिलबु हर को माण्हू पंहिंजे कम सां कमु रखे थो। शहरनि में त कराची में रहूं था या के ॿिए पासे रहूं था त पाड़े वारे खे ख़बर कान्हे पाड़े वारो केरु आहे, असांजो नेक्स्ट डोर नीबर केरु आहे। त हाणे उहा हुब ऐं उकीर आहे। हाणे ॿियो इहो त मिसाल थोरो मां बार बार इहा ॻाल्हि कंदो आहियां, तव्हां 10 माण्हू आहियो, अस्सलाम वालेकुम जी, हेलो हाउ आर यू, ठीकु आहियो, ख़ैरियत आहे, बसि ख़तमु थियो, इनबॉक्स शुरू थी वियो। You start chatting with the people, you start watching your cell phone, you start, I mean, there's nothing available there and then. को माण्हू तव्हांखे टैक्सी बि न पियो करे, खां 20 दफ़ा कढी ॾिसो था, कंहिंसां ॻाल्हाइणु पसंदि कोन था कयो। गूगल तव्हांखे चए थो त स्ट्रेस जो वॾे में वॾो इलाज कचहरी आहे, गूगल थो चए, उनखे ॿुधो था, गूगल ते लिखियल आहे साईं कचहरी, हा कचहरी जेका आहे वॾे में वॾो माना एंग्ज़ाइटी जो इलाज आहे, उहो ठीकु आहे। बाक़ी जिते वेहो था उन सां ॿ ॻाल्हियूं करणु पसंदि कोन था कयो। सो मोरल्स किरी पिया आहिनि, बिल्कुलु इहे फैक्चुअल पोज़ीशन आहे। ऐं मुंहिंजो छाकाणि त ह्यूमन बिहेवियर्स में मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो सब्जेक्ट आहे, मां पढ़ायां थो, सो इट्स समथिंग वेरी ऑब्वियस। अॼु नौजवान खे तव्हां छा था चओ, उन्हनि खे पंहिंजी राह जी ख़बर आहे या हू वॾनि खां गाइडनेस वठण जे लाइ राज़ी आहिनि, तयार आहिनि? वॾा गाइड कनि था। अच्छा, पहिरीं हाणे वॾनि, अच्छा वॾा मां सॼे दौर में हिन ॻाल्हि जो क़ाइल आहियां, मां यूनिवर्सिटी टीचर आहियां, मां सॼे दौर में हिन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त शागिर्द ओड़ो ई आहे। हाणे मूंखे प्रो शागिर्द चवंदा आहिनि, भले चवनि, मां चवंदा शागिर्द ओड़ो ई आहे। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजा शागिर्द, हाणे पढ़ो आहियां ठीकु आहे, भले मूंखे मिलंदा आहिनि पंहिंजी मोहबत सां, शागिर्द ओड़ो हिकु न मां वठी अचुसि। तव्हां 2 मिंट ईअं कयो आहे, तव्हां ईअं कयो आहे त कंहिंजे बटण खुलियल आहे, तव्हां हुनखे बीहारे हुनजे बटण खे हिकिड़ो भेरो बंदि करे छॾियो, बाबा ठीकु न आहे पुटु, ईअं कयो आहे तव्हां कॾहिं? तव्हां कॾहिं कंहिंखे मानीअ जो हिकिड़ो ग्रह कार्ड सेखारियो आहे त बाबा 3 आङुरियुनि सां कीअं खाइबो आहे? तव्हांखे पाण खे फॉक ऐं मतिलबु फॉर्सेप यूज़ करणु अचे थो? तव्हांखे अचे थो? तव्हां सेखारियो आहे जो तव्हां सुभाणे हुनखे चओ था तोखे नथो अचे? उहो सेखारण वारा किथे आहिनि? आई एम सॉरी, सेखारण वारा आहिनि छा? तव्हां पंहिंजी फैमिली में पंहिंजे ॿारनि खे क्वालिटी टाइम ॾियो था? ॿार जो त ॾोह आहे, ॿार जो त माफ़ कजो मूंखे जुमिलो ग़लति, अछोमो आहे, ठीकु आहे, अछोमो आहे। असांजो छा आहे? मां सम्झंदो आहियां ऐं ह्यूमन बिहेवियर्स में जॾहिं मूंसां काउंसलिंग जी ॻाल्हि कंदा आहिनि, जॾहिं मूंखे मुख़्तलिफ़ सेशन्स में घुराईंदा आहिनि, त मां हुन सां सिधो हिकिड़ो जुमिलो चवंदा आहिनि, बाबा मां ॿारनि खे नथो पढ़ाइणु चाहियां, मां माइटनि खे पढ़ाइणु चाहियां थो। त तव्हां वक़्तु ॾियो था? असां मां घणा पेरेंट्स आहिनि जेके होमवर्क चेक कनि था, घणा पेरेंट्स आहिनि जेके गॾु हलनि था, घणा जेको मूं अॻु में बि हिकिड़ी ॻाल्हि कई त ॿारु किथे आहे, कंहिंसां आहे ऐं छा पियो करे? छा माइट खे ख़बर आहे ॿारु किथे आहे, कंहिंसां आहे ऐं छा पियो थो करे? इहे 3 साल ख़बर हुजनि, ॿारु कॾहिं बि ख़राबु कोन थींदो। ठीकु आहे, त हाणे मायूसी जी ॻाल्हि कान्हे का, पर पेरेंट्स जेके आहिनि, जेके पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियनि था, उहे रिज़ल्ट ॾिसनि था। जो तव्हां ॾिसो त ऐं मतिलबु तव्हां महसूसु कंदव त जेके माइट ईअं टाइम गुज़ारीनि था, मां सीमा तव्हांखे जवाबु ॾियां थो, जेके माइट ईअं गुज़ारीनि था उहे कमाल कनि था, उन्हनि जा ॿार अञा ताईं बेड़ा ई आहिनि। जी सही। हा, सीमा शाह असांखे मैसेज करे पई, उन जा 2-3 कमेंट्स आया आहिनि। हिकिड़ो इहो आहे त डिप्रेशन मां कीअं निकिरजे, ऐं ॿियो सीमा शाह असांखां पुछियो त ख़ुशी ऐं ग़म छा आहे? डिप्रेशन मां निकिरण जो जेको हाणे दुनिया जेको ॿुधाए थी इलाज, उहो त कचहरी आहे, त तव्हां कंहिंसां ॻाल्हायो ॿोलायो, थोरो पाण खे विंदरायो, जेको उहो आहे। ऐं जेकॾहिं हिनखे मतिलबु हुन पासे न वठिजे त हिकिड़ो इलाज इबादत बि आहे। जेको माण्हू मेडिटेशन करे थो या इबादतूं करे थो, उहो जहिड़े बि मज़हब जो आहे, त इबादत करण सां जेको डिप्रेशन आहे उहो घटि थिए थो, मिलण मिलाइण सां घटि थिए थो, ऐं कचहरी करण सां घटि थिए थो, ॿाहिरि निकिरण सां घटि थिए थो। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि त इहा त पंहिंजे पाण खे सम्झाइण सां, जेकॾहिं माण्हू पंहिंजे पाण खे सम्झाए, ओवर थिंक न करे, इहे काफ़ी शयूं आहिनि जिते इहे त किताबी ॻाल्हियूं जेके मां तव्हां सां कयां पियो, पर इहे सभु शयूं आहिनि जेके डिप्रेशन खे घटाइनि थियूं। तव्हां जेकॾहिं हाल ॾिसो न, ॻाल्हियूं वधी वण थियूं, ॻाल्हियूं पेट वारनि में वधी वण थियूं, ॿाहिरि मुंहुं न कयूं, गौशी कॾहिं न सुपरी। ॾिसो न, सरकार फरमाए विया आहिनि त हाणे इहे न त तव्हां हर कंहिंखे चओ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूंसां ई मुसीबत आहे, ईअं कोन्हे। पर जेकॾहिं माण्हू को बि अली साईं फरमाईनि था त तव्हां वटि जेकॾहिं हिकिड़ो दोस्त आहे दुनिया जो, त तव्हां दुनिया जा ख़ुशनसीब तरीन माण्हू आहियो। हाणे हिकिड़ी सिंपल ॻाल्हि अथव, इहो जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो दोस्त आहे त तव्हां दुनिया जा अमीर तरीन माण्हू आहियो। जेकॾहिं 2 दोस्त आहिनि त पंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो
ऐं जेकॾहिं 3 दोस्त आहिनि त यकीन ॼाणो तव्हां सच कोन पिया ॻाल्हायो। सम्झ पिया? हिकिड़ो दोस्त आहे तव्हां अमीर तरीन आहियो, 2 आहिनि थोरो गौर कयो, 3 आहिनि यकीन कयो तव्हां सच कोन पिया ॻाल्हायो, माना कूड़ा आहियो। हाणे हिकिड़ो दोस्त जेका तव्हांखे हासिल आहे न, जेको दोस्त आहे डिप्रेशन कोन थींदो। ऐं बाक़ी जेका ख़ुशी ऐं ग़म जी ॻाल्हि आहे, अम्मा बाबा साइण ॻाल्हि इहा आहे त जेका साम्हूं वारो ख़ुशि आहे त माण्हू ख़ुशि आहे, ऐं जेका साम्हूं वारो रंज आहे त माण्हू रंज आहे। रिचर्ड कार्सन जो बुक अथव डोंट स्वेट ऑन स्मॉल स्टफ, इट्स ऑल स्मॉल स्टफ। बिलियंस में सेल थियल आहे इहो किताबु। रिचर्ड कार्सन तमामु वॾो नालो आहे नफ़्सियात में। उनजे हिन डोंट स्वेट ऑन स्मॉल स्टफ में हिकिड़ो चैप्टर अथव, यू वांट टू बी हैप्पी और यू वांट टू बी राइट। तव्हां ख़ुशि थियणु चाहियो था या तव्हां सही थियणु चाहियो था। हाणे हुन चैप्टर जो रुगो हिकिड़ो तत्व ॿुधो, उहो चए थो जेकॾहिं तव्हां सही थियणु चाहियो था न त साम्हूं वारे खे ग़लति साबित करिणो पवंदो। मिसाल तौरु महमूद ऐं सलमा में बहस आहे, महमूद सही थियणु चाहे थो न त सलमा खे ग़लति साबित करिणो पवंदुसि। जेकॾहिं सलमा खे ग़लति साबित कयईं ऐं सलमा उदास थी वई त महमूद ख़ुशि कीअं थियो? त जेकॾहिं ख़ुशि थियणु चाहियो था न, इहो मतिलबु न रुगो ग़लति थी वञे तव्हां, पर सोचियो गौर कयो। ख़ुशी आहे जॾहिं साम्हूं वारो ख़ुशि आहे। ख़ुशी तॾहिं ख़ुशी आहे जॾहिं तव्हांजे अंदर में सम्झो था त हिकिड़ी मौज आहे। कॾहिं कॾहिं कोन हूंदो तव्हांजे अंदर में हिकिड़ो गानो हलंदो आहे पियो, अलाए केरु पियो ॻाए, तव्हां ॿुधो पिया ॻाए पियो, उहो आवाज़ में न पियो अचे, ॻाए पियो। इहा ख़ुशी आहे। झिमरियूं पियो हणे अंदर में तव्हांजे केरु। विसाल क्या कि वो जब भी आलमताब तृष्णा फरमाइन था त विसाल क्या कि वो जब भी करीब से गुजरा तो यूं लगा कि कोई रक्स कर गया मुझ में, और ये किसके सोग में शोरीदा हाल फिरता हूं। अल्लाह अकबर। ये किसके सोग में शोरीदा हाल फिरता हूं, वो कौन शख्स था ऐसा कि मर गया मुझ में। वो आदमी के जो पत्थर था जी रहा है अभी, जो आईना था वो कब का बिखर गया मुझ में। मिसाल क्या कि वो जब भी करीब से गुजरा तो यूं लगा कि कोई रक्स कर गया मुझ में। यही था ख़ुशी। नने का वधीक कुझु बि कोन्हे। सही सही। इंसान जो इंसान सां जेको रिश्तो आहे, इंसानियत जो रिश्तो हुजणु खपे, त उहो अॼुकल्ह किथे वञी बीठो आहे? ॾाढो सुठो आहे। जिते आयो हुते ॾाढो सुठो आहे, जिते न आहे हुते आहे ई कोन्हे को। अजीब अदबी जवाबु आहे इहो। मां ॻोठनि वस्तियुनि वहाण में वञा थो, मोहबत ॾिसां थो अखियुनि सां, अजीब रिश्तो आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अम्मा जॾहिं टलटी हलंदी हुई न, असां वेंदा हुआसीं टलटीअ में, हुते 15-15 ॾींहं 2-2 हफ़्ता रहंदा हुआसीं। त जॾहिं अम्मा टलटी हलंदी, जॾहिं असां वापसि ईंदा हुआसीं न त माण्हू रहंदा हुआ, ॻोठ वारा रहंदा हुआ। हाणे टांगनि में हूंदासीं असां, टांगनि में चढ़ी अचूं पिया स्टेशन ते, बुबक जी स्टेशन ते, ऐं मां ॾिसां त को भित खे मुंहुं ॾेई टेक ॾेई रोए पियो, को हिते, अरे बाबा रोअनि छो था? असांखे खिल ईंदी, शहरी बाबू असां, दिमाग़ ख़राबु असांजो। हाणे हिन में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे यार। वरी ईंदासीं साल खन में या ॿिनि महीननि में, सुॾका भरींदा हुआ माण्हू, मोहबत हूंदी, कुर्ब हूंदो। हिकिड़े दफ़े छा थियो सलमा, त जेका अॻे ज़माने में तव्हांखे यादि आहे न, ट्रेन खां 2 कलाक पहिरीं वञी वेहबो स्टेशन ते, 2 कलाक पहिरीं वेंदा हुआसीं, गाॾी अचे थी। सो बुबक जी स्टेशन टलटीअ खां परे हूंदी, 3 मील। सो असां मानी हूंदी, हुन में पटाटा पियल हूंदा, कीमो पियल हूंदो, मिड़ई को नमूनो हूंदो, स्टेशन वञी खाइबो हो। सो असां सॼा टांगनि में रोंदा छॾींदा हुनखे, साईं सभु ॻोठ मां निकितासीं, स्टेशन ते पुगासीं, ख़बर पई गाॾी 6 कलाक लेट आहे। अड़े भेणा, हाणे गाॾी 6 कलाक लेट आहे, हाणे स्टेशन तां केॾां वञूं मोटी, वेठासीं। बिलीव कंदो, हिकिड़े कलाक जे अंदरि मां आई कैन नॉट फॉरगेट दैट मोमेंट, बीइंग अ प्रोड्यूसर, बीइंग अ डायरेक्टर, मां विसारे कोन थो सघां। हिकिड़े कलाक खां पोइ माण्हू अचनि पिया साम्हूं, ॻोठ वारा सभई, हुनखे ख़बर पई गाॾी लेट थी वई आहे, स्टेशन ते वेठा हूंदा, कचहरी करण अची विया, वेहण गॾु कचहरी। यार कहिड़ी मोहबत हुई, केॾां हली वई। अल्लाह अकबर। हाणे कोन्हे, पर ॻोठनि में आहे। सॉरी, मां चेंज कयां पियो पंहिंजो वर्जन। ॻोठनि में आहे, ॻोठनि में अञा एतिरी कट कोन चढ़ी आहे, माण्हू मोहबत कनि था, भाकुर में गर्मी आहे, ऐं शफ़क़त आहे, एहसास आहे। ईअं छो आहे त ॻोठनि में मोहबत आहे, शहरनि में कोन्हे? ईअं छो आहे? आर्टिफिशियल थी विया आहियूं न, लॻ लगापा कोन्हनि न, तालुकात कोन्हनि न, मोहबत तालुक घुरंदी आहे। महबूब कहिड़ा आहे, मुतालिक आहे न। महबूब कहिड़ा आहे, महबूब को मतलब ईअं छा, ई बसि ईअं आहे छा? महबूब वो जंहिंसां अंदर जो तालुक आहे। मोहबत तालुक ई त हूंदी आहे। मोहबत छा हूंदी आहे? साम्हूं वारे सां प्यार आहे, साम्हूं वारो केरु आहे? तालुक आहे न। महबूब सां तालुक हूंदो त मोहबत बि थींदी। मोहबत थींदी छो त तालुक आहे।
जॾहिं सही तव्हांखे नेक्स्ट डोर नीबर जी ख़बर कान्हे त बाबा पाड़े में केरु आहे, हाणे न त तव्हां दर ठटका पुछंदा हो त साईं तव्हां केरु आहियो? सही असां त माण्हुनि खे न सलमा माइंड न कजांइ, मां अजीब पियो ॻाल्हायां, अजीब मुफ़क्किर क़िस्म जा न माण्हू आहियो। बिल्कुलु बिल्कुलु मां न अदा मां मूंखे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, घर जे ॿाहिरां नेम प्लेट छो लॻल आहे? बाबा नालो पढ़ वन मोटी। कहिड़े 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 ॻोठ में नेम प्लेट लॻल आहे घर ते? ॿुधाए, मूंखे ॿुधाए थोरो। ॻोठ जो को घर ॿुधाए? ओहो करे सॾु कंदा हुया, आंदरां जवाबु ईंदो हो। ॿाहिरि हिकिड़ी ओताक हूंदी जिते अञा ताईं बि ओताक कोन, जिते मानी मिलंदी आहे, पाणी मिलंदो आहे, आसीस मिलंदो आहे। छो हिते त केरु ड्राइंग रूम में कोन थो विहारे? लंच कयां त मुंहिंजी दिलि चवंदी सलमा हाणे घर मोटी वञे त राति जी मानी न खाराइणी पवे। पोइ कहिड़ो तालुक, कहिड़ी मोहबत यार, कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? हिकिड़ो बार थी थो पए, मतिलबु विहारण लाइ जाइ कोन थी मिले। हुते विहारण लाइ जाइ कोन थी मिले कुर्ब में, हिते विहारण लाइ जाइ कोन थी मिले, तालुक कोन्हे। सही। अनवर गुल लिखनि था त साईं सचो माण्हू अकेलो छो थी वेंदो आहे? न अकेलो कोन थींदो आहे, ॾुखियो थी वेंदो आहे। अकेलो थियण ऐं ॾुखियो थियण में फ़र्क़ु आहे। हा, अकेलो माण्हू अकेलो कोन थींदो आहे, सॉरी, सचो माण्हू ॾुखियो थी वेंदो आहे, छाकाणि त साम्हूं वारे खे बर्दाश्त कोन थींदो आहे। पर अकेलो न आहे, दुनिया में माण्हू सच ॻाल्हाइनि था। इहो मां कोन थो चई सघां त मां दुनिया जो अकेलो ईमानदार माण्हू आहियां। सभु ईमानदार माण्हू। मूंखे यादि आहे, मूं आपा रुबीना कुरैशी जो इंटरव्यू कयो पिए, त मूं हुननि खां आख़िरी में चयो त आपा तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो था? त हुननि हिकिड़ो जुमिलो चयो जेको मुंहिंजी दिलि ते लिखियलु आहे, मां कोट कंदो आहियां। हुननि चयो त महमूद कॾहिं बि कंहिंजे सच में कूड़ न ॻोल्हींदा कयो। आहा, कॾहिं बि कंहिंजे सच में कूड़ न ॻोल्हींदा कयो। ख़तमु थी वई ॻाल्हि। इन करे बिल्कुलु अर्ज़ु कयांव तव्हांखे त सचो माण्हू अकेलो कोन्हे। हा, बसि ईअं त ॾुखियो आहे, छो जो सच नथो बर्दाश्त थिए न। पोइ जॾहिं तव्हांखे रिश्तो टोड़णो हुजे त तव्हां सच ॻाल्हाईंदा कयो। माफ़ु कजो, रिश्तो टुटी वेंदो, कोन ठहंदो। ॾिसो न, असां वटि हिकिड़ो वॾो अज़ाब हूंदो आहे। हाणे मिसाल तौर को माण्हू आयो, कंहिं को कमु चयो, तव्हां हुनखे सम्झायो पिया, दादा हीउ कमु कोन थींदो। हाणे सम्झे बि पियो त कमु कोन थींदो। उथंदे उथंदे हथु मिलाईंदे चवंदो, साईं कमु त कोन थींदो, वधीक तव्हांजी मर्ज़ी। अरे अदा, मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी भाउ, मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी यार, मां तोखे हथ ॿधी सम्झाया त बाबा हीउ कमु कोन थींदो, साईं वधीक तव्हांजी मर्ज़ी। हाणे ॿियो वरी, अच्छा ॿी वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं पाए भाकुर मिलो इज़त सां, साईं वॾो साईं मुनाफ़िक माण्हू आहे, साईं खंजर हणे थो, साईं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे कोई छॾे थो। अरे बाबा, मिठियूं ॻाल्हियूं न कयूं, भाकुर बि न पायूं, ॻाल्हि बि न कयूं, कहिड़े पासे वञूं? छा कयां मां? हाणे जेकर ॻाल्हायां मिठो, साईं वॾो मुनाफ़िक माण्हू अथव, वॾो मुनाफ़िक माण्हू अथव, वॾो मुनाफ़िक माण्हू अथव, साईं रुगो बसि मिठियूं ॻाल्हियूं कंदो। बाबा छा कजे? छा असां उनजे करे मिठो ॻाल्हाइण छॾे ॾियूं? असां चओ त भाई असांखे बसि हाणे शुरू थी, मां हिते चश्मो रखां, महमूद मुगल डायरेक्टर सिंधियोलॉजी थी बीहां, हलो मैन व्हाट्स रॉन्ग? कोन थींदो, ईअं कोन थींदो, ईअं कोन थींदो। पर हाणे उनमें तव्हां हुनखे नेगेटिव कोन, टीचर आयो जेको हिकिड़ो कागज़ खणी आयो, अछो कागज़, हुनजे विच ते हिकिड़ो दाग़ हुयो, त पुछी बाबा हिन में छा आहे? चई साईं दाग़ आहे। पोइ आख़िर में चई बाबा हेॾो अछो कागज़ आहे ऐं हिकिड़ो डॉट लाइक दाग़ आहे, तव्हांखे कागज़ जी अछाण नज़र ई कोन आई न, तव्हांखे रुगो दाग़ नज़र आयो। त असां वटि इहो ई थिए थो। मायूसी ॻाल्हि पियो कयां मां, आई एम सॉरी, मां पेसिमिस्ट न आहियां, मां रियलिस्टिक आहियां। ऑप्टिमिज़म हुजे माण्हू में ऐं रियलिज़म हुजे माण्हू में। हक़ीक़त छा आहे, किथे बि ठाहियो, जॾहिं तव्हांखे ख़बर पए तव्हां किथे बि ठाहियो त तव्हांजो सफ़र आसान थी वेंदो। जी, खोड़ सारा माण्हू असांखे सवाल कनि पिया त इरफान गुलाब उमराणी आहे, चवनि था त अदा साईं ज़िंदगीअ खे कंहिं हिकु जुमिले में समेटे सघिजे थो? इरफान मुंहिंजे औलाद जी आहे, नंढनि भाउरनि वांगुरु आहे, मुंहिंजी फैमिली आहे उॾेरे जी, उन में आहे। ऐं ज़िंदगीअ खे हिकिड़े जुमिले में छा समेटिजे? बसि इहो जुमिलो इहो आहे त अलाह साईं करे तव्हां ख़ुशि हुजो। बसि। ऐं मूंखे यादि आहे त जेका मुंहिंजी वालदा चवंदी हुई, तव्हां ॾिठी हुई यकीन अम्मा जी, त अम्मा साईं चवंदी सलमा त बाबा इहा जेका दुआ आहे न, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, त इन में तव्हां ॿ कम कयो था। हिकिड़ो त तव्हां सवाबु कमायो था पंहिंजो, त तव्हां कंहिंखे दुआ कई, ठीकु आहे। ऐं ॿियो जेका ॻाल्हि आहे न, त उन में तव्हां अलाह खे ज़ामिन कयो था त हिनखे ख़ुशि रख। ॾिसो, तव्हां इहो कोन था चओ सलमा तव्हांखे ख़ुशि रखे, महमूद तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां चओ था अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, ठीकु आहे न। त तव्हां अलाह खे ज़ामिन कयो था त उहो ई ख़ुशि रखी सघे थो। त मां सम्झां थो ज़िंदगी में वॾे में वॾो जुमिलो इहो थियणु खपे त अलाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे। सही। हिकिड़े त लिखियो आहे त कावड़ खे कीअं कंट्रोल करे सघिजे थो?
कावड़ खे हाणे मिसाल तौर मेडिकली त बल्कि जीअं हुकुम आहे असांखे सुनत में बि ईअं आहे त तव्हां बीठा आहियो त वेही रहो, वेठा आहियो त लेटी पओ पाणी पियो। ऐं हा पाणी पियो। हा ठीकु आहे, पर हा कावड़ खे कंट्रोल करे सघिजे थो पंहिंजो पाण खे सम्झाइण सां। हिकिड़ो त इहो जेको जुमिलो चवंदा आहिनि न साईं हुन बीपी हाई थी वियो, इन करे कावड़ थी वियसि। बाबा ब्लड प्रेशर जो कावड़ सां को ताल्लुक कोन्हे। अरे दुनिया जा जेके बि हाइपरटेंसिव माण्हू हुजनि न रुगो विढ़ंदा वतंदा, ईअं कोन्हे। ठीकु आहे, सिम्पथोमाइमेटिक्स में चेंज थींदियूं आहिनि या सिम्पथेटिक्स में अची वेंदियूं आहिनि, इहो शयूं हूंदियूं आहिनि पंहिंजी जॻह ते। पर कावड़ एक्चुअली दरअसल छा आहे त पंहिंजी फीलिंग्स ते अनकंट्रोल्ड अप्रोच आहे हिकिड़ी। त जेकॾहिं माण्हू पंहिंजे पाण खे सम्झाए, हिकिड़ो त माण्हू उतां रवानो थी वञे जिते कावड़ करे पियो थो, जेको रीज़न आहे कावड़ जो बुनियादी तौर ते उतां हटी वञे माण्हू, हटी वञे जाई छॾे ॾे न। छाकाणि तव्हां जेतिरो आर्ग्यू कंदो पिया न, जेतिरो तीअं ॻाल्हि ख़राबु थींदी वेंदी। ॾिसो सलमा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, मिसाल तौर असां चैटिंग कंदा आहियूं न मोबाइल ते, त जेको मां तव्हां सां जुमिलो हींअर ॻाल्हायां पियो थो न, उहो चैटिंग में ॿियो थी वेंदो। सही। ठीकु आहे, इन करे केतिरा माण्हू पाण में विड़ी पवंदा आहिनि त तो मूंखे हीअं छो लिखियो, हालांकि हुनजो मतिलबु को ॿियो हुयो। ठीकु आहे, त ॻाल्हि इहा आहे त जेको कावड़ आहे न, उन कावड़ में मेजर शइ इहा आहे त माण्हू पंहिंजे पाण खे हुनखे ख़ामोश करणु अचे, नंबर 1। नंबर 2, उतां मूव करे वञे। वजाए छॾींदो त ऑलमोस्ट कोई 30 to 40% हुनजी कावड़ जो जेको बेस आहे उहो चेंज थी वेंदो। सही। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असांजे साथी दोस्त खोड़ सारा तव्हां सां जेके सवाल बि कनि पिया, ऐं हर थर्सडे ते, हर ख़मीस ते तव्हांजी जेके किसा गो आहे उहा तमामु घणी सुठी प्यारी, ऐं माण्हुनि जेके आहिनि सो उनखे ॿुधंदा आहिनि। ऐं तव्हां किसा गो में जेके मोटिवेशनल मैसेज ॾींदा आहियो ऐं जेके स्टोरीज़ तव्हां ॿुधाईंदा आहियो, उहे बि सभिनी खे जेको आहे यकीनन पसंदि अचनि पियूं, लिखनि बि पिया। त असां किसा गो अदा खे ॾिसंदा आहियूं ऐं तव्हां असां अदा खे इन में मैसेज में ॿुधाइनि पिया। सभिनी जी महिरबानी आहे। बिल्कुलु। ऐं बसि आख़िर में मां चाहींदसि त तव्हांखे थैंक यू चवां, तमामु घणी महिरबानी। I would love to offer a vote of thanks to all of you. ऐं मां तव्हांजे सॼे कुटुंब जो सभिनी जो शुक्रगुज़ार। मां बेहद शाकिर त तव्हां इन लाइक़ु सम्झो त मां एटलीस्ट हिते अची सघां ऐं मां तव्हांजे हिन प्रोग्राम में शिरकत करे सघां। ऐं मां उन्हनि सभिनी जो बि बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इन लाइक़ु सम्झो त मूं ते कमेंट करे सघनि। ऐं मतिलबु मां उनजे जेके सवाल आहिनि उन्हनि जा जवाब उन्हनि जी ख़िदमत में पेश करे सघां। मालिक तव्हां सभिनी खे हमेशह सुखियो रखे। ऐं जीअं मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां, मूंखे बि मुंहिंजे वॾनि इहा दुआ सेखारी आहे त दामे दर में कर में सुख ने, तव्हांखे मालिक सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इहो मूंखां बार बार तव्हांजो बसि आख़िरी ॻाल्हि करणु चाहियां थो, पुछंदा आहिनि मूंखां साईं हिन दुआ जो मतिलबु छा आहे? त दामे दर में कर में सुख ने, तव्हांजी वैल्यू, तव्हांजी टॉक, तव्हांजो बिहेव, तव्हांजो कंडक्ट, इहे जेके शयूं आहिनि उन्हनि सां तव्हां ॿियनि खे ख़ुशि रखो। सो ऐं मालिक तव्हांखे कॾहिं बि पाण खां सवाइ कंहिंजो मोहताज न रखे। सलमा, मां बेहद शुक्रगुज़ार जो तव्हां मूंखे हीउ पोडियम ॾिनो जो मां तव्हां सां ॻाल्हाए सघियुसि। अल्लाह जी अमान में हुजो। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू। महिरबानी तव्हांजी, लख कुर्ब।